अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग तव्हां सभिनी खे उन्हनि खे जेकी स्क्रीन ते वेही असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदा, ठीकु ठाकु हूंदा, चाक चङा भला हूंदा ऐं शुक्र आहे उन मालिक जो जीअं असांखे अॼु हिकिड़ो ॿियो नओं ॾींहुं नसीबु कयो। ऐं जॾहिं असां हिकिड़े नए ॾींहं में ईंदा आहियूं, सुबुह राति सुम्हंदा आहियूं, अॻु में वॾा चवंदा हुया त असां जॾहिं राति जो सुम्हंदा आहियूं त सम्झो अधु पाण मौत ॾे हलिया वेंदा आहियूं। वरी जॾहिं सुबुह जो सेहतमंद साॻिया ईअं उथंदा आहियूं त सम्झो असांखे हिकिड़ी नई ज़िंदगी मिलंदी आहे। हिकिड़ो नओं ॾींहुं पाण खे जेकॾहिं मिलियो आहे त पाण खे उनखे कीअं गुज़ारिणो आहे, तमामु घणो मुस्बित तरीक़े सां गुज़ारिणो आहे, पॉज़िटिविटी रखणी आहे पंहिंजे अंदरि। ऐं जेके बि तव्हां सां भरिसां तव्हांजे माण्हू आहिनि, तव्हां सां लाॻापियल जेके रिश्ता आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु न कुझु करिणो आहे। माना अॼोके ॾींहं जे सुबुह जो उथूं सभिनी खां अॻु में त मालिक जो शुक्र अदा कयूं ऐं उन खां पोइ सोचूं त अॼु असांखे पंहिंजो कहिड़ो बेस्ट करिणो आहे पंहिंजनि जे लाइ। छाकाणि सदाईं चवंदा आहिनि शुरूआति जेका चङाई जी शुरूआति पंहिंजनि खां कबी आहे, ईअं अॻिते सिलसिलो वधंदो आहे ऐं हिकिड़ो सुठो समाज जुड़ंदो आहे। त असां हिकिड़े फ़र्द जी हैसियत में हर कंहिंजे मथां इहा ज़िमेदारी आहे त हिकिड़ो सुठो समाज जोड़ण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयूं। त जॾहिं सुबुह जो उथूं शुक्र अदा कयूं ऐं कोशिशि कयूं त अॼु असांखे छा सुठो करिणो आहे। ॿी मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोचां पई त असां माण्हू जेकी आहियूं अक्सर जेको आहे सो वकालत पाण सभिनी खे पढ़ियल कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां पाण पंहिंजो केस विड़ी रहिया हूंदा आहियूं, माना पंहिंजो को मामिलो हूंदो आहे या पंहिंजो को मसइलो हूंदो आहे या का ॻाल्हि हूंदी आहे त हुते असां वकील थी वेंदा आहियूं। पंहिंजी ॻाल्हि खे सुहिणे नमूने विढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजो मुक़दमो पेश कंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त खटे वञूं। पर जॾहिं ॿियनि जो वारो ईंदो आहे, असांजा खोड़ मिट माइट हूंदा आहिनि या दोस्त हूंदा आहिनि, उन्हनि जो जॾहिं मामिलो ईंदो आहे त पाण जज थी वेंदा आहियूं। माना असांखे को न को फ़ैसिलो ॾेई छॾिणो हूंदो आहे ऐं जेको आहे इहो चवणो हूंदो आहे त इहा ॻाल्हि ईअं आहे, फ़लाणो माण्हू हीअं आहे, इहा ॻाल्हि एतिरी हुई, ईअं हुई। मतिलबु असां ॿिए खे ॿुधण लाइ तयारु न आहियूं हूंदा। इहो जेको असांजो रवैयो आहे, या इहो असांजो रवैयो आहे या इहा असांजी नफ़्सियात आहे, इहे शुरू खां वठी नंढपण खां वठी बिल्डअप थिए थी। पंहिंजे माइटनि जो ॾोह थो हुजे, उहो जॾहिं असां नंढा था हुजूं ऐं अहिड़ा रिएक्शन्स ॾियूं था, माना की ॿार हूंदा आहिनि ॾाढा हाइपर एक्टिव हूंदा आहिनि ऐं ज़िदी हूंदा आहिनि, पंहिंजी ॻाल्हि मञाइणु चाहींदा। चवंदा आहिनि नार्सिस्ट माण्हू छो थींदो आहे। नार्सिस्ट नंढपण खां हिकिड़ी तरबियत हली रही हूंदी आहे, हिकिड़ो सिलसिलो हली रहियो हूंदो आहे। उन में असां जेको आहे सो उहो सभु शयूं असांजी नफ़्सियात जो हिसो ठही वेंदा आहिनि। त असां में हुड तमामु घणी अची वेंदी आहे। असां ॿिए खे ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहियूं। असां चाहींदा आहियूं जेको असां सोचूं था, जेको असां चाहियूं था उहो ई थिए ऐं जीअं असां सोचे रहिया आहियूं ॿिया माण्हू बि असांजे दिमाग़ सां सोचनि। हर कंहिं माण्हू जी पंहिंजी नफ़्सियात आहे, उहो पंहिंजी नफ़्सियात जे हिसाब खां जेको आहे सो एक्शन कंदो आहे ऐं उन्हनि जा रिएक्शन्स बि ईंदा आहिनि, पर असां में एक्सेप्टेंस न हूंदी आहे। असां जेको आहे सो सम्झणु न चाहींदा आहियूं ॿियनि जी प्रॉब्लम्स खे ऐं बसि फ़ैसिलो ॾेई छॾींदा आहियूं, छाकाणि असां जज थी करे वेठा हूंदा आहियूं। असांखे जज न थियणु घुरिजे। जीअं असां पंहिंजे लाइ वकील हूंदा आहियूं, ईअं असांखे ॿियनि जे लाइ बि वकील थियणु घुरिजे। माना पंहिंजे अंदरि जेकी तव्हांजे अंदरि अहिड़ा नेगेटिव थॉट्स जेकी पलिजी रहिया हूंदा आहिनि, उन्हनि पंहिंजनि जे लाइ उन्हनि खां तव्हांखे पाण विढ़णो आहे। हर पॉज़िटिविटी जी शुरूआति तव्हांखे पाण करणी आहे। तव्हां ॿियनि खां उमेदु न रखो, तव्हां पंहिंजो बेस्ट ॾियो। पंहिंजो बेस्ट ॾींदव, तव्हांजो बेस्ट ॾिसी करे ॿिया माण्हू बि उहे शइ अपनाइण जी कोशिशि कंदा ऐं थी सघे थो पाण हिन समाज में को सुठो पंहिंजो किरदारु निभाए सघूं। ॿी हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे, किरदारु त पाण निभाईंदा रहंदा आहियूं, पर शरबत बि त पाण खे पीअणो हूंदो आहे। त जेको आहे सो तमामु ज़रूरी हूंदो आहे एनर्जी जे लाइ, छाकाणि पाण एॾो ॻाल्हाईंदा आहियूं त गलो ख़ुशि थी वेंदो आहे। त सुठो मशरूब ज़रूरु पीअणु घुरिजे। त तव्हांजे लाइ रूह अफ़ज़ा वारनि मोकिलियो आहे ख़ासि मशरूब, जंहिंजे लाइ उहे चवंदा आहिनि त मशरूब ऐं मशरिक़, माना मशरिक़ असांजो जेको मशरिक़ जो मुल्क आहे, उनजो जेको मशरूब आहे ख़ासि उहो रूह अफ़ज़ा आहे। हर घर जी पसंदि आहे रूह अफ़ज़ा, हर दिलि जी पसंदि रूह अफ़ज़ा। पाण बि पियो, ॿारनि खे बि पीआरियो रूह अफ़ज़ा। ऐं रमज़ान अचे पियो ऐं रमज़ान अचण खां अॻु में ई उन्हनि रमज़ान जो ख़ासि तोहफ़ो तव्हांजे लाइ मोकिले छॾियो आहे। छा? रूह अफ़ज़ा। ऐं जेको हुन सां ॾाढी सुठी हिकिड़ी बॉटल बि आहे, उहो बि तव्हांखे मिले थी, ॾाढी सुठी पैकिंग में आयल आहे। ऐं रमज़ान जो तसवुरु त हूअं बि जेको आहे न रूह अफ़ज़ा खां सवाइ करे ई नथो सघिजे। ॿियो जेको आहे सो हाशिम भाई हींअर ताईं आयो कोन्हे, न त हाशिम भाई सां दुआ सलाम न कंदसि। अलाए छो लेट थी विया आहिनि, पर इहा आहे त पाण जेको आहे सो अॼु अख़बार पढ़ी था वठूं अॻु में ऐं उन ते थोरी चर्चा करे था वठूं। त अख़बार पढ़ण जे लाइ जेको आहे सो सभिनी खां ज़रूरी आहे त अॻु में चश्मो पाइजे ऐं अॼोकी सोभ असांजी ॾाढी पुराणी सुठी अख़बार आहे
ऐं इलाही सालनि खां जेको आहे तव्हांखे तमामु सुठियूं ऐं काराइतियूं ख़बरूं ॾेई रही आहे। ॾिसूं था त अॼु जी सोभ छा थी चए। पहिरीं ॻाल्हि त अॼु अंगारो आहे 3 फेबरवरी आहे, अख़बार में लिखियलु आहे। ऐं अख़बार पढ़ो त सभिनी खां पहिरियों तव्हांखे तारीख़ पढ़णी आहे। लिखियो आहे वफ़ाक़ी हुकूमत जो बयानु आहे, दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। बलोचिस्तान में सूबे जे हक़नि जो मसइलो न आहे, उहे मुल्क दुश्मन आहिनि। माना बलोचिस्तान में जेकी माण्हू कार्रवाइयूं करे रहिया आहिनि ऐं उहो हिकिड़ो नारो हणनि था, जेका हथ ठोकी ॻाल्हि आहे त उहो सूबे जी इख़्तियार जे लाइ था विढ़नि ऐं पंहिंजनि ई माण्हुनि खे मारे रहिया आहिनि। इहो कहिड़ो इख़्तियार आहे? त मक़सदु इहो आहे त उहे मुल्क दुश्मन आहिनि। अहिड़ी खोड़ एजेंसीज़ हूंदियूं आहिनि जेकी ॿाहिरां कमु करे रहियूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हांजे पंहिंजनि माण्हुनि खे ई तव्हांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदियूं आहिनि। त वफ़ाक़ी हुकूमत इहो जेको आहे सो बयानु ॾिनो आहे। ख़्वाजा आसिफ़ साहिबु चयो आहे विफ़ाक़ ऐं सूबनि में वॾी करप्शन आहे। सरदारी निज़ाम बलोचिस्तान जो ख़ात्मो चाहे थो ऐं सूरत हाल ते कंट्रोल करण लाइ वधीक फ़ौज मुक़ररु कई वेंदी। असांजे विच में ई चवंदा न असांजा पंहिंजा दुश्मन हूंदा आहिनि ऐं असांखे कॾहिं कॾहिं उन्हनि खां वेड़ करणी पइजी वेंदी आहे। हरू में पाण में न विढ़णु घुरिजे, पर जॾहिं तव्हां ते अहिड़ी का शइ जेको आहे सो लॻी वञे त पोइ वेड़ करणी आहे, छाकाणि पंहिंजनि खे बचाइणो आहे ऐं पंहिंजे मुल्क खे बचाइणो आहे। त वरी ॿी अख़बार टच करे था वठूं। हुरियत अख़बार असांजी आहे तमामु बहितरीनु ऐं हुरियत अख़बार बि अंगारे जी आहे, मंगल जी अख़बार आहे ऐं उहा चवे थी त बलोचिस्तान में बड़े पैमाने पर फ़ौजी तैनात करने की ज़रूरत है। वफ़ाक़ी वज़ीर दिफ़ा, हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ज़रूरत आहे। उहो सम्झनि था वधीक ऐं पंहिंजे माॻनि खे बचाइणो आहे, पंहिंजे सूबे खे बचाइणो आहे, पंहिंजे माण्हुनि खे बचाइणो आहे। इन जे लाइ उहो जेको ज़रूरी सम्झंदा से कंदा। ॿी ख़बर आहे बलोचिस्तान में ऑपरेशंस जारी, 3 दिन में 177 दहशतगर्द हलाक। वॾो अंग आहे ऐं तमामु सुठो असांजी फोर्सिस ऑपरेशन करे रहियूं आहिनि। ॿियो जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बयानु आहे, वेटलैंड तबाह होते हैं तो फितरत की आवाज़ दब जाती है। वेटलैंड्स को माहौल, ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ और मौसमियाती इस्तेहकाम की शहरग हैं। मजबूती इज्तमाही इक़दामात उठाने पर ज़ोर दिया जाए। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। इहे जेकी लैंड्स आहिनि इहे असांजी ख़ूबसूरती आहिनि ऐं असांखे इन्हनि खे बचाइण जे लाइ हर मुमकिन क़दम खणणु घुरिजनि। वठूं था नाज़रीन, जेको ख़बरूं त थी वियूं, नंढी साई वठूं था। साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी साथियों, वेलकम बैक। ऐं ब्रेक ते वियासीं। उमेद आहे तव्हां बि हिकिड़ी सुठी चांहि ठाहे पीती हूंदी। असां बि ॾाढी सुठी चांहि पीती आहे। अॼु मूंखे ॾाढी सुठी चांहि मिली, अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। जेको आहे सो हलूं था, महिमान असांजे अंगण ते अची चुका आहिनि ऐं असां तव्हांजे अंगण ते अची चुका आहियूं। त तव्हांजी जेको आहे सो हुन सां तव्हां मुलाक़ात करायूं था। असां सां गॾु आहिनि मुंहिंजे हिन पासे ते EOBM जा जेके आहिनि से वाइस चांसलर मौजूदु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग ऐं तमामु घणो तव्हांखे भली कार असांजे प्रोग्राम में। थैंक यू फॉर हैविंग मी। ॿियो जेको आहे सो अच्छा उहो शाइर बि आहिनि, लेखक बि आहिनि, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी आहे न। ऐं ॿियो जेको आहे मूंसां महिमान आहिनि प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। हाफ़िज़ साहब। हा अच्छा सॉरी, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, हले थो। डॉक्टर हाफ़िज़ रहमतुल्लाह साहब पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरियों त माज़रत, मूं तव्हांजो नालो ग़लति खणी वरितो। ऐं जेको आहे सो कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं ॿियो जेको आहे सो पाण सां गोल्ड मेडलिस्ट आहिनि, पंहिंजी सिंध जो हिकिड़ो यंग ब्लड। ऐं वधीक उन खां पुछंदासीं त उन्हनि गोल्ड मेडल कीअं वरितो ऐं कहिड़ी जेको आहे सो एक्टिविटीज़ में करे रहियूं आहिनि। तमामु ब्रिलियंट स्टूडेंट आहिनि ऐं मोटिवेशन स्पीकर बि आहिनि।
मोटिवेशनल स्पीकर भी आहिनि। लक्षा कुमारी साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि। कीअं आहियो लक्षा? बिल्कुलु ख़ैरियत सां आहियो। ठीकु ठाक? जी जी, उम्मीद आहे तव्हां ख़ैरियत सां ख़ैरियत सां पुॼी वियो? बिल्कुलु बिल्कुलु। हलो ठीकु आहे। हलूं था नाज़रीन, जेको आहे सो ॻाल्हियूं अॻिते वधायूं था। हा, ऐं जेको आहे सो सभिनी खां पहिरियों जेको आहे सो डॉक्टर साहब सां ॻाल्हायूं था, डॉक्टर तारिक सां। साईं, EOBM छा जो एब्रीविएशन आहे? IOBM इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस मैनेजमेंट तव्हांजे पाड़े में ई आहे। असांजे पाड़े में? जी जी बिल्कुलु, यूनिवर्सिटी आहे, डिग्री अवॉर्डिंग यूनिवर्सिटी आहे। जी जी हाँ, जंहिंखे 30 साल थी चुका आहिनि। मां अॼुकल्ह करंटली उनजो रेक्टर आहियां ऐं एजुकेशन में जेको बि आहे कंट्रीब्यूशन कयूं पिया। अच्छा। ऐं जेको आहे सो क्वालिटी एजुकेशन ऐं जेको आहे सो इंटरनेशनल एक्रेडिटेशन घणो कमु थी रहियो आहे। अच्छा जी। छा अॼुकल्ह जा छोकिरा ऐं छोकिरियूं बिज़नेस ॾांहुं वधीक अची रहिया आहिनि? हिन वक़्तु पाकिस्तान जो ट्रेंड असल में प्रॉब्लम पाकिस्तान जो इहो आहे त अॻे जे असां नंढा हुआसीं त पेरेंट्स प्रेशर हो की बाबा चवंदो, अम्मा चवंदी बाबा तोखे इंजीनियर थियणो आहे, तोखे डॉक्टर थियणो आहे। हाणे ज़मानो थोरो बदिलजी वियो आहे, अञा ज़मानो अञा थोरो जल्दी बदिलबो। हाणे पीयर प्रेशर आहे त मूंसां गॾु जेको मुंहिंजो दोस्त आहे या जेको मुंहिंजो क्लास फेलो जंहिं स्कूल मां ख़तमु कयो, हाणे उहो छा थो करे त मां बि उन फील्ड में वञा। अच्छा। पर हिन वक़्तु बि जेको आहे सो बिज़नेस में घणा स्टूडेंट अची रहिया आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में 5 खां 7 सालनि खां पोइ इहो ट्रेंड कंप्लीटली चेंज थी वेंदो ऐं IT जी तरफ़ मां स्टूडेंट घणा ईंदा। अच्छा। ऐं हिन वक़्तु बि बिज़नेस में बि जेको आहे सो बिज़नेस इंटेलिजेंस ऐं बिज़नेस आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां गॾु जेको आहे बिज़नेस जेको आहे प्रोग्राम अचनि पिया, उहे सभु वधीक माना पॉपुलर आहिनि। त IT हिन वक़्तु यानी अॻिले 5 खां 7 सालनि में वधी वेंदो, स्टूडेंट सभु IT ॾे ईंदा। अच्छा, IT ॾे ईंदा। जी। पर उहो हिन सां मर्ज करे हिकिड़ी को नए असांजी यूनिवर्सिटी में सभु कुझु, असां नालो त असांजी यूनिवर्सिटी जो इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट आहे, लेकिन असां वटि हिन वक़्तु 4 फैकल्टीज़ आहिनि करंटली। हिकिड़ी बिज़नेस फैकल्टी आहे, हिकिड़ी असांजी कंप्यूटर साइंस एंड इंफॉर्मेशन फैकल्टी आहे, असां वटि इकोनॉमिक्स एंड सोशल डेवलपमेंट फैकल्टी आहे, इंजीनियरिंग एंड साइंस फैकल्टी आहे। अच्छा। त असां तक़रीबन सभई प्रोग्राम ऑफर कयूं पिया। ऐं इन में लोकल्स वारा वधीक पढ़ी रहिया आहिनि या कराची जा? ॿियनि जी शहरनि नहीं, असां पूरी सिंध जा ॿार ऐं कुझु ॿाहिरि बि ईंदा आहिनि, ॿार मतिलबु पूरे पाकिस्तान जा ॿार आहिनि, पर मेजॉरिटी असांजी 60% जेको आहे कराची जा ॿार आहिनि ऐं कुझु इंटीरियर जा ॿार आहिनि, उहे अचनि पिया। त तक़रीबन 30% जेको आहे सो आउटसाइड ऑफ कराची ऐं प्लस 10% में जेको आहे सो आउटसाइड ऑफ सिंध। अच्छा जी। माना पूरे पाकिस्तान जी, खां पूरे बि तव्हां पाकिस्तान। स्टूडेंट्स जी, वठो बिल्कुलु। था। हलो सुठी ॻाल्हि आहे। हलूं था अॻिते, जेको आहे सो पाण सां डॉक्टर हाफ़िज़ रहमतुल्लाह साहब मौजूदु आहिनि। साईं, अॼु वॾी राति आहे ऐं जेको आहे सो शबे बारात जो मेन जेका लग़वी माना जेका निकिरे थी उहा छा थी निकिरे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे मुआशरे जे अंदरि जेके बि रिलीजन हूंदा आहिनि, उन्हनि तमामु रिलीजन वटि पंहिंजा पंहिंजा स्क्रिप्चर्स हूंदा आहिनि। असांजे मुआशरे जे अंदरि जिते असां पाकिस्तान में रहूं था, हिंदू मुस्लिम ऐं उन खां अलावा क्रिश्चनिटी ऐं सिख बि आहिनि। हर रिलीजन वटि को न को पंहिंजो किताबु मौजूदु हूंदो आहे। जेकॾहिं ओल्डेस्ट रिलीजन असां हिन पंहिंजे ख़िते में ॾिसूं त हिंदू धर्म आहे। हिंदू धर्म जे अंदरि तक़रीबन 6 किताब अहिड़ा आहिनि। उन्हनि 6 किताबनि मां 4 किताबनि खे उहो रिवील्ड बुक कॉन्सेप्ट उन्हनि जो हूंदो आहे त ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद। ऐं उन खां अलावा महाभारत में भगवत गीता ऐं रामायण, इहे जंगी वाक़ियात हूंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेकी क्रिश्चनिटी आहे, उनजे अंदरि बाइबिल, उनखे अहदनामे जदीद बि चयो वेंदो आहे। हर मज़हब जे अंदरि को न को किताबु हूंदो आहे जिन खे उहो फॉलो कंदा आहिनि। ऐं जेको असां मुस्लमान आहियूं, मुस्लमाननि जे लाइ अलाह तबारक व तआला जेको आख़िरी रिवील्ड बुक किताबु नाज़िल फरमायो, उहो क़ुर मजीद आहे। क़ुर मजीद उहे तमामु जेके बि रिवील्ड बुक्स आहिनि न, उन सभिनी जो मुहाफ़िज़ आहे। बिल्कुलु हाँ। सभिनी किताबनि जो क़ुर मजीद उहो वाहिद किताबु आहे जंहिं सभिनी किताबनि खे मञियो आहे। बिल्कुलु। कंहिं बि किताब जो, कंहिं बि रिलीजन जो, कंहिं बि मज़हब जो क़ुर इनकार नाहे कयो त हिन किताब खे, हिन रिलीजन खे, हिन मज़हब खे मां नथो वञा। क़ुर जेको आहे तौरेत खे बि मञे थो, क़ुर इंजील खे बि मञे थो, क़ुर जेको आहे ज़बूर खे बि मञे थो, ऐं ज़ुबूरुल अव्वलीन जेके पहिरियों जेके बि स्क्रिप्चर्स रिवील्ड थी चुका आहिनि, उन सभिनी खे मञे थो। ऐं क़ुर मजीद खे जेकॾहिं असां पढ़ूं था पिया त क़ुर मजीद जे अंदरि असांखे, मां थोरो मुआशरती जेको कॉन्सेप्ट आहे मां उन खां हटी करे ॻाल्हाईंदुसि। क़ुर मजीद जे अंदरि असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 रातियूं मिलनि थियूं। क़ुर मजीद में असांखे 2 रातियूं मिलनि। हिकिड़ी राति जेका गुज़री वई, मेराज जंहिंखे असां चऊं था, ऐं हिकिड़ी राति जेका अचण वारी आहे रमज़ान शरीफ़ में। क़ुर में
ऐं अहादीस में इन ॿिन्ही जो कॉन्सेप्ट मिले थो पियो। क़ुर ऐं अहादीस में इहे ॿई शयूं मिलनि थियूं पियूं, जेके हीअ टी राति जिन ते असां डिस्कस शब-ए बारात करे रहिया आहियूं, जंहिंखे असां शब बारात चवंदा आहियूं। इहो वर्ड ई फारसी आहे, शब रात खे चइबो आहे, बारात माना रौनक वारी, ख़ुशी वारी, अहिड़े क़िस्म जी। त इहो वर्ड यानी अरबी वर्ड न आहे, पहिरीं ॻाल्हि त इहा असांखे फारसी वर्ड आहे। इहा ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु घुरिजे, छाकाणि त मेन सोर्सिस जंहिं बि रिलीजन जो हूंदो आहे न, उहो बुनियादी किताब हूंदो आहे। जेकॾहिं ॿिया मज़हब आहिनि उन्हनि वटि तौरेत, इंजील, ज़बूर ऐं वेदास, इहे मेन सोर्सिस हूंदा आहिनि। ऐं इस्लाम जो मेन सोर्स आहे क़ुर मजीद, ऐं सेकेंड सोर्स आहे उनजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात। इन ॿिन्ही तालीमात में असांखे शब बारात वर्ड नथो मिले। ठीकु आहे, इहा ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु घुरिजे। बाक़ी जेका अहमियत फ़ज़ीलत मिले थी, इन हवाले सां कुझु ज़ईफ़, कुझु मौज़ू रिवायतूं मिलनि थियूं पियूं। मौज़ू जी वज़ाहत मां कंदो हलां। मौज़ू उनखे चइबो आहे जेके मन घड़त हुजनि, कूड़ियूं रिवायतूं हुजनि, जेके राविन ठाहियूं हुजनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनसूब कयूं हुजनि, उहे रिवायतूं मौजूदु आहिनि क़ुर में ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिस्ट्रीअ में, तालीमात में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में, सहाबा किराम जे ज़माने में इन राति जो को बि वजूद नथो मिले। इहा अलॻि ॻाल्हि आहे त असां हिन मुआशिरे जे अंदरि जंहिंमें रहूं था पिया, हिन राति जी वॾी अहमियत असां सम्झूं था पिया, पर जेकॾहिं इन जी रिसर्च तहक़ीक़ कंदासीं त इन जो रेफरेंस असांखे क़तन सही न मिलंदो। मिलंदियूं रिवायतूं मिलंदियूं, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे। साईं उनखे वरी पोइ डिस्कस कयूं था। माना हींअर त इहो इहा ॻाल्हि चिटी थी वई त इहो जेको इन जो माना आहे सा माना ख़ुशी वारी हिकिड़ी राति आहे शब बारात। पाण वरी कंटिन्यू कयूं था इन साॻे मौज़ू खे। लक्षा कुमारी पाण सां गॾु मौजूदु आहिनि ऐं काफ़ी देरि खां ख़ामोश वेठियूं, त सुठा न लॻंदा आहियो सफ़ा बि ख़ामोश वेठल? अच्छा, हा, छोकिरियूं घणो ॻाल्हाईंदे सुठियूं लॻंदियूं। कीअं रहियो लक्षा जॾहिं नंढी हुई, जॾहिं मिठी में रहंदी हुई? मिठी खां आहियो न तव्हां? जी जी। त छा सोचींदी हुई, छा ख़्वाब हुया हुनजा, ऐं छा साबिया मिली आहे या अञा सफ़र बाक़ी आहे? ओके, मां सिंध सां तालुक़ु रखंदी आहियां, बट तव्हांखे ख़बर आहे पहिरीं मूंखे सिंधी एतिरी सुठी नाहे ईंदी, त मूंखे उहो वर्ड्स नथा मिलनि सिंधी में त मां एक्सप्लेन करे सघां पंहिंजी ॻाल्हि खे, त मां उर्दू ॻाल्हाईंदसि हिते। बचपन से ही मतलब ख्वाहिश बहुत थी कुछ बड़ा करने की। मिट्टी थरपारकर एक ऐसा पसमानदा इलाका है जहाँ पे अपॉर्चुनिटीज़ की बहुत ज़्यादा कमी है। वहाँ पे गर्ल्स की एजुकेशन को वैसे भी इतना ज़्यादा क्या कहते हैं हम, अच्छा नहीं माना जाता या फिर अहमियत नहीं दी जाती। वहाँ पे यही है कि छोटी उम्र में बच्चियों की शादी हो जाती है और उसके बाद वही घर के काम और जिस तरीके से पुराने ज़माने से रीत रिवाज चले आते हैं वो सारी चीज़ें थी। तो मैंने कहीं ना कहीं अपनी एजुकेशन को हासिल करने के लिए थोड़ा बहुत सोसाइटी से लड़ना पड़ा है। ऑफ कोर्स फैमिली की बहुत ज़्यादा सपोर्ट थी, लेकिन माशरे की नहीं थी, क्योंकि एक सोशल नॉर्म्स थे। क्यों नहीं आप बिठा के रख सकते, हमारी और भी बच्चियां नहीं पढ़ी है तो लक्ष्य क्यों पढ़ने जा रही है, इस तरीके से। बाकी हाँ, मैंने जो सोचा था अपने बचपन में, जिस तरीके की अपनी जो एडल्ट लाइफ को मैंने देखा था कि मैं इंडिपेंडेंट बनूंगी, जॉब करूंगी, पढ़ाई करूंगी, इसके साथ साथ मुझे डिफरेंट कम्युनिटी प्रोजेक्ट्स में बहुत ज़्यादा इंटरेस्ट था, क्योंकि मैं समझती हूँ जहाँ पे लेक होते हैं ना, रिसोर्सेज कमी होती है, तो हमें वहाँ जाके उस चीज़ को पे ऑफ ज़रूर करना चाहिए। अगर हम कुछ ज़्यादा अपनी लाइफ में कर रहे हैं तो वो मेरा पर्सनल एक इनिशिएटिव है, मैं उस पर काम कर रही हूँ मिठी में भी, और साथ साथ कराची में जॉब कर रही हूँ। अच्छा, जॉब भी कर रही हैं? जी हाँ, मुझे तो आप स्टूडेंट लग रही हैं। अच्छा, ॿियो इहो त गोल्ड मेडल माना तव्हां जेका पढ़ाई कई तव्हांखे मिलियो, त तव्हां पंहिंजे इलाइक़े, शहर या ॻोठ जी पहिरीं छोकिरी हुया छा, या अॻु में बि कंहिं वरितो आहे? हिकिड़ी इहो अलॻि ख़ुशी हूंदी आहे न जेको चार में ॿियो हूंदो आहे। जी, असल में आई गेस मां छोकिरी त पहिरीं हुई जंहिंखे गोल्ड मेडल मिलियो। मूं सां गॾु हिकिड़ो ॿियो कलीग हो कराची यूनिवर्सिटी खां, जेको मिट्टी सां तालुक़ु रखंदो आहे, रणछोड़ सिंह नालो आहे हुनजो, मेघवाड़ कम्युनिटी सां। जी, असां ॿिन्ही खे फाइनल ईयर में गॾु गोल्ड मेडल मिलियो हो। उहो जेको आहे मिठी लाइ वॾी हुन वक़्तु एज़ाज़ जी ॻाल्हि हुई, त ॿ मतिलबु कि स्टूडेंट्स हिकिड़े ई साल में, हिकिड़ी ई बैच में, हिकिड़े ई टाइम, हिकिड़ी यूनिवर्सिटी खां गोल्ड मेडल वरितो। ऐं छा उन्हनि जो सब्जेक्ट बि साॻिया हुया, हिकिड़े ई डिपार्टमेंट में पढ़नि पिया? न, उन्हनि LLB में वरितो हो। अच्छा अच्छा। जी, ऐं
असां में ई हूंदो आहे त कराची यूनिवर्सिटी इंडिपेंडेंट डे हूंदो आहे जेको 14 अगस्त हुन ते हर साल जेको एक्स्ट्रा करिकुलर कमु कंदा आहिनि न ॿार पूरे हिकु साल जो कोटा ईंदो आहे, हिकु साल जी कंप्लीट जर्नी हूंदी आहे त असांखे प्रूव उन ॾांहुं सबमिट करणा पवंदा आहिनि। त गुज़िरियल साल में हिकिड़ो क्राइटेरिया हूंदो आहे त ई असां कमु कया आहिनि ऐं उन्हनि कमनि जे बेसिस ते शॉर्ट लिस्टिंग थींदी आहे। त उन बेसिस ते असां पंहिंजा प्रूफ सबमिट कराया हुया त असां हिकु साल में इहे कम्युनिटी प्रोजेक्ट्स कया आहिनि ऐं पोइ अॻियां एडमिन जेको आहे उन्हनि अप्रूवल ॾिनी ऐं उन खां पोइ असां ॿिन्ही खे मिठी सां मतिलबु बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु तव्हांजे लाइ ॻाल्हि आहे, असांजे लाइ बि तमामु वॾी ॻाल्हि आहे त असांजी सिंध जी न्याणी जेका आहे सा कराची जहिड़े हाकारी शहर में पंहिंजो पाण मञाए थी ऐं गोल्ड मेडल वठे थी। कीअं साईं तव्हां थोरो हिन ते जी बिल्कुलु जेको माण्हू महिनत करे थो ऐं कंसिस्टेंसी सां मुसलसल ऐं जंहिं जज़्बे सां कंहिं एम रखी ज़िंदगी करे थो पोइ उहो अचीवमेंट मिलनि थियूं। थी सघे थो त कुझु अरसे जे लाइ उहे अचीवमेंट थोरी रुकिजी वञनि, छो जो तव्हां अगरि ॾिसो साइंस में त हाणे जीअं बल्ब इजाद थियो त उहे हुन साइंटिस्ट जेको आहे सो 99 तजुर्बा कया जेका नाकाम थिया। अगरि उहो 5 तजुर्बा खां पोइ चयां त मां त हाणे कोन थो ठगी पियां, कोन थो कमु थिए, पर उन पंहिंजी मुहिम जारी रखी ऐं 100 जनी एक्सपेरिमेंट कयईं त उन में बल्ब इजाद थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे असांजो जेको नौजवान आहे उहो शॉर्टकट जे चकर में आहे। उहो चए थो मां अॼु सुम्हां, सुबुह जो उथां, डिग्री मिले, ॿिए ॾींहं ते मूंखे नौकिरी हुजे, 3 ॾींहं ते मूंखे वॾी गाॾी हुजे, 4थे ॾींहं ते मां शादी कयां ऐं मां सिधो ईअं थींदो कोन्हे। कंहिं बि ॾाकण ते चढ़ण लाइ तव्हांखे हिकिड़ो पहिरियों स्टेप खणणो पवंदो आहे, ॾाके जे पहिरें क़दम रखिणो पवंदो आहे, पोइ ॿियों, पोइ टियों, पोइ चोथों। हा कुझु लकी माण्हू आहिनि जेके यानी डायरेक्ट ॾाकण जे टॉप ते पहुची वेंदा आहिनि, पर उहे आहिनि करोड़नि में हिकु। असां सभु उहे आहियूं माण्हू जेके स्ट्रगल करे आया आहियूं। यानी मां बि पंहिंजे कैरियर ॾिसां त जीअं अदी चयो त असां पंहिंजी यूनिवर्सिटी मां जॾहिं निकितासीं त यानी पोज़ीशन खणी निकितासीं। असांजो उन ज़माने में त इहो पोज़ीशन होल्डर जो ईंदो गोल्ड मेडल या सिल्वर मेडल न हूंदो। वरी चाइना में मां जेको आहे सो एग्ज़ाम्पलरी ग्रेजुएट स्टूडेंट जो एज़ाज़ हासिलु कयो ऐं जेको माना चाइनीज़ यूनिवर्सिटी कंहिं बि फॉरेनर खे कोन ॾिनो। मां पहिरियों फॉरेनर हुउसि। ऐं मां पाकिस्तान जो पहिरियों PhD जंहिंजूं 2 डिग्रियूं कंप्यूटर साइंस में आहिनि, पाकिस्तान जो पहिरियों आहियां, उहो एज़ाज़ मूंखां को थी सघे। त अहिड़े तरीक़े सां स्ट्रगल हलंदी रही ऐं जेको आहे सो अॼु उहो बि पोलियो जो ॾींहुं आहे त मूंखे न बचपन में पोलियो बि थियो, उन पोलियो जे बावजूदि मां इहे सभु स्ट्रगल करे मां अची पंहिंजी मंज़िल ते पहुतो आहियां। त इहे ऐं पोलियो मुहिम हली रही आहे, इन लाइ तव्हां स्पेशल मैसेज हींअर ज़रूरु ॾियो असां सिंध जे माण्हुनि खे। असल में छा आहे त असां वटि मिथ्स आहिनि कुझु त हीअ कतरा प्यार बा हिन सां ईअं थींदो, हिन सां हीअ मसइलो आहे, जी सॼो इहे मिथ्स जेकियूं आहिनि इहे असल में मां हिकिड़ो अच्छा थी सघे थो त जंहिं ज़माने मूंखे पोलियो थियो उन ज़माने में घणनि ॿारनि खे थियो हुजे पोलियो, पर उन्हनि मां सम्झो त 1% या 2% ई ॿार जेका उहे तरक़ी करे कंहिं मंज़िल ते पहुता। पर जेका 98% जेका पोयां वेठा आहिनि या अगरि मुंहिंजे पेट में इल्मु न हुजे या हुनर न हुजे त मां तव्हां अॼु महिमान न वेठो हुजां, किथे ॿाहिरि वेठो हुजां मां सड़क ते रोड ते। त वालदेन असल में असां 2 प्रॉब्लम असांजा, हिकिड़ो त वालदेन ॿुधी ॿुधाई ॻाल्हि ते माना साईं वेठो आहे त असां वटि ज़िक्र आहे क़ुर में 3 स्टेजिस जो, इल्मुल यकीन, ऐनुल यकीन, हक़ुल यकीन। तव्हांखे ख़बर पई त साईं बाहि लॻी विया, भॼो बाहि लॻी आहे, बाहि लॻी आहे त अखियुनि सां ॾिसो ऐनुल यकीन, अखियुनि सां बि ॾिसो त अॼुकल्ह ईअं आहे त अखियुनि सां ॾिसण सां बि इल्यूजन आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हां स्क्रीन ॾिसी सघो था बाहि, पोइ तव्हां थोरो फील कयो हुनखे। हक़ुल यकीन जी जॾहिं पोज़ीशन अचे थी तॾहिं हितां ई ॻाल्हि शुरू कंदासीं। ॿीहर जेको आहे सो ब्रेक जो टाइम थी वियो आहे। वठूं था साथियो नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां काॾे बि न वञिजो। जी साथियों वेलकम बैक। ऐं तमामु बहितरीन का ॻाल्हि हले पई डॉक्टर साहब सां, त उहा ॻाल्हि मां चाहींदसि त ॿीहर कंटिन्यू कजे। मालूमात ते जंहिं कंहिं ॻाल्हि कई उन ते संदरो ॿधी वेठा आहिनि, उन्हनि खे ॾिठो कोन अथनि,
उन्हनि महसूसु न कयो आहे त हिन वक़्तु 2 मुल्कनि दुनिया में, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान, जंहिंमें पोलियो नथो वञे, पूरी दुनिया में पोलियो ख़तमु थी चुको आहे। ख़त्म थी चुको आहे। मां हाणे 55 सालनि जो आहियां, अञा ताईं मूंखे डिफिकल्टी हलण में, त हाणे अगरि को माण्हू ॾिसे त छा पंहिंजे को वॾो चाहींदो त पंहिंजो औलाद हिन डिफिकल्टी मां गुज़रे, सही, त उन्हनि खे अहसासु करणु घुरिजे त ही सभु जेकियूं ॻाल्हियूं आहिनि सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इल्मुल यकीन जी हैसियत रखनि थियूं, भई उन में कूड़ आहे, सच आहे, सभु मिक्स आहे। थी सघे थो का हक़ीक़त हुजे बि, पर उन जेको ऑब्ज़र्वेशन का थी सघे थी, कंहिं हिकिड़ो पर्टिकुलर केस में मसइलो थियो बि हुजे, पर ईअं कोन्हे जीअं प्रिटेंड कयो थो वञे। त मुंहिंजी वालिदेन सां गुज़ारिश इहा हूंदी त इन में बिल्कुलु देरि न कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे कतरा पियारनि, त जीअं इहा मूदी मर्ज़ जेको आहे इहो पाकिस्तान मां ख़तमु थिए ऐं दुनिया मां ख़तमु थिए। बिल्कुलु, हा इहो ई मैसेज मां ॾेई हाँ सघां। बिल्कुलु। ऐं ॾिसो न, जीअं तव्हां मुतासिर थियो, ईअं केतिरा ई ॿार मुतासिर थियनि था, ऐं वरी पोइ उहो उन्हनि जो को फ्यूचर, माना हो हुन डिसेबिलिटी खे वठी करे उन्हनि जा माइट बि एॾो ध्यानु नथा ॾियनि ऐं उन सां एॾी महिनत नथा कनि। ऐं छाकाणि हिकिड़ो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़े नॉर्मल ॿार खे मोबिलाइज़ करणु, हितां खां हुते वठी वञणु या स्कूलिंग कराइणु, ऐं हिकिड़े स्पेशल चाइल्ड खे वठी वञणु ऐं असांजो असल में माशरे जा मसइला कुझु आहिनि। मिसाल मां मिसाल थो ॾियां, हाणे ऐनक पाए वेठी, हाणे अखि नथी सही कमु करे त ऐनक पाइण में असांजो माशरो उनखे ख़राबु नथो सम्झे। सही, बिल्कुलु। पर ऑन दी अदर हैंड अगरि ब्रेस पातल आहे या हथ में का स्टिक आहे या बैसाखी, उनखे हिकदमि ख़राबु सम्झो थो वञे। उन माशरे में उन ॿार सां उन नंढे सां जेको हशर कयो थो वञे नी, अगरि मुंहिंजी फैमिली मूंखे शायदि न करे हा सपोर्ट, त मां बि अॼु तव्हांजे साम्हूं वेठो न हुजां। बिल्कुलु। इहो जेको असांजो माशरो आहे, असल में इहा का बीमारी थी, का बि ॻाल्हि थी, त अलाह जे तरफ़ां आहे। इहो माशरो हुनखे वठे थो भाई हे ॼणो हिकिड़ो माण्हू आहे जेको डिफरेंट आहे असांखां, ऐं इहो इनखे असां खिलूं, हिन सां असां हुनजो जेको आहे टोक कयूं, नकल कयूं, त असांजो माशरो बिल्कुलु डिफरेंट आहे। पर ॾिसो जीअं साॻी ॻाल्हि आहे, हेयरिंग एड ते बि प्रॉब्लम थो थिए। हेयरिंग एड जेके लॻल आहे, अरे तोखे हेयरिंग एड लॻल आहे, बाबा यानी ग्लासिस लॻल आहिनि ख़ूबसूरत क़िस्म जा, कलरफुल ग्लासिस, उते तव्हां कोन था फील कयो, छो जो उहा मेजॉरिटी माण्हुनि खे ग्लासिस लॻल आहिनि। त हेयरिंग एड अगरि कुझु घटि माण्हू खे लॻल आहे, घटि ॿुधण में अचे थो त उन में छा आहे, कहिड़ो मसइलो आहे, ऐं उनखे नाला ॾिना वेंदा आहिनि। जी सभु इहे इहो असांजा रवैया आहिनि, रवैया आहिनि असांजा। इहो माशरो असांजो जेसिताईं इन्हनि रवैयनि खां बालातर न थींदो, तेसिताईं असांजी ग्रोथ, असांजी जेको आहे सो तरक़ी मुमकिन कोन्हे, उहा मंज़िल न माणे सघंदासीं जेका। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जॾहिं तव्हां डिसेबिलिटी जी ॻाल्हि कयो पिया, त ॾिसो स्टीफन हॉकिन अञा शुरूआति कई हुई पंहिंजे कैरियर जी, माना उहो हिकिड़ो नौजवान छोकिरो हुयो ऐं तॾहिं ई उहो अफेक्ट थियो। बिल्कुलु बिल्कुलु। पर उन छॾियो न, हिमत कान छॾी। मां वञो कंसिस्टेंसी, तव्हां ॾिसो, तव्हां हिकिड़ो असल में प्रॉब्लम इहो आहे, असां नौजवान में हिकिड़ी हाणे जेको रिसर्च आई आहे नई, त जेको टीनेजर आहे उहो 2 मिंटनि खां वधीक रील ॾिसे ई कोन थो। सही। हाणे जॾहिं 2 मिंट 2.5 मिंट जो रील अचे थो, 4 मिंट का इंफॉर्मेशन अचे थी, असां ॾिसूं था हुनखे सुकून सां। असां 3 कलाक वारी मूवी ॾिसंदा हुआसीं, त हाणे असां बि हाणे आदत वाची रील आयो, अधु ॾिठोसीं, अधु अॻियां। त असांजो जेको टाइम स्पेन आहे फोकस जो, उहो थी वियो आहे ख़तमु। अच्छा। हाणे उहो पोइ ॾिसो क्लासिस में छा हालत थींदी, जॾहिं कलाक जो क्लास हुजे या 3 कलाक जो, तव्हांजो फोकस दिलचस्पी न वठंदा, पोइ असांखे उहो सारी ॻाल्हि मेथोडॉलॉजी चेंज करणी पवंदियूं आहिनि। पर असांजो जेको ॿार आहे, जेको नौजवान आहे, उनजो लर्निंग टाइम स्पेंड तमामु घटि थी वियो आहे। त असांखे हाणे इन्हनि टूल्स जे थ्रू ई उन्हनि खे अट्रैक्ट करिणो आहे, ॿियो तरीक़ो कोन्हे। ॾिसो, ॿार खे तव्हां ज़बरदस्ती कोन था पढ़ाए सघो, ज़बरदस्ती तव्हां सख़्ती सां कुझु कोन था करे सघो, पर इन्हनि टूल जे थ्रू ई। हाणे इन में वॾो मसइलो इहो आहे त वालिदेन जो को मोबाइल ख़राबु थींदो आहे त बाबा मूंखे ठाहे ॾे, मुंहिंजो मसइलो थी वियो आहे, बाबा उन्हनि खे ख़ुदि सिखणो पवंदो। हाणे हिकु वॾो अॻे गैप हूंदो, असांजे नंढे हूंदे चवंदा बाबा खे सभु ख़बर आहे, थोरा वॾा थिया बाबा खे सभु ख़बर आहे, कंप्यूटर जी ख़बर कान्हे, बाबा खे सभु ख़बर आहे, पर हीअ ख़बर न आहे। हाणे ॿार जेको नंढो आहे, जेको जंहिं ज़माने में असां चवंदा बाबा खे सभु ख़बर आहे, उहो चवंदो बाबा खे ख़बर ई कान्हे, बाबा जो मोबाइल ई मां सेट कंदो आहियां। सही, बिल्कुलु। त हाणे जॾहिं इहो गैप थी थो वञे, त इन में वालिदेन जो ॾोहो आहे, त उहे पाण खे अपडेट नथा कनि, उन टेक्नोलॉजी सां गॾु रहनि, उन्हनि सां गॾु वेहनि, उन्हनि खे मॉनिटर कनि त उहे कहिड़े वेबसाइट ते वञनि था, कहिड़ी गेम था खेलनि ऑनलाइन। ॾाढा प्रॉब्लम्स आहिनि। कंप्यूटर खे तव्हां सेंट्रल प्लेस ते रखो, जिते हर माण्हू लंघी सघे, त ॿार बि मॉनिटर थिए। जॾहिं पीउ खे अवेयरनेस न हूंदी त ॿार छा कंदो। मां हमेशह हिकिड़ो प्रोग्राम एक्ज़ाम्पल ॾींदो आहियां। मुंहिंजो हाफ़िज़ साहिबु हिकिड़ो असांजो UAE में मां रहियो आहियां 14 साल, उते दोस्त हो मुंहिंजो, उन ॻाल्हि मूंसां कई त मां एस कॉन्फ्रेंस में वियासीं, हुनखे हिकिड़ो सुवालु पुछियो बुज़ुर्ग खां, त भाउ असां पंहिंजे ॿारनि जी तरबियत कहिड़ी उमिरि खां शुरू कयूं? त हुन चयो त बाबा शादी खां 20 साल पहिरियां ई। इहो छा? बाबा तूं पहिरियों पंहिंजी तरबियत त कर। 20 साल अॻु में तूं शादी करा, तोखे अंदाज़ो 20 साल पोइ तूं पंहिंजी तरबियत कर, पोइ ॿार जी तरबियत।
ॿारु ॾिसी अमल कंदो। हाणे घर में असां मोबाइल ते वेठा आहियूं त ॿारु किताब नथो खणे। असां पंहिंजे वॾनि खे किताब पढ़ंदे ॾिठोसीं, असां किताब अॼु बि पढ़ूं था। सही। पर मां घर वञा ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे ऑफिस जा ई केतिरा कम आहिनि जेके मोबाइल जे थ्रू थियनि था, मूंखे मोबाइल ॾिसणी थी पए। बिल्कुलु। ॿार बि उहो ई एक्ट थो करे। जापान में तव्हां ईंदव त जापान में जेका वॾा ट्रेन में सफ़र कंदा, किथे बि कंदा, हर कंहिंखे पंहिंजो बुक आहे, पंहिंजो किताब पढ़े थो। त उहो नंढो ॿारु जेको आहे उहो वॾनि खां सिखे थो। हिकिड़ो सम्झो साइकिल आहे। असां पंहिंजे वॾनि खां सिखियो त असांखे नंढा सिखंदा, हुन खां पोइ नंढा सिखंदा। असां वॾनि जो ॾोहो आहे असल में। असांखे हर शइ सिखणु घुरिजे, एडॉप्ट करणु घुरिजे, सो असां पंहिंजे ॿारनि सां मुंहुं ॾेई सघूं। अगरि असां पंहिंजी टेक्नोलॉजी में पहुते हूंदासीं त असां छा हेल्प कंदासीं। पर अॼुकल्ह उहो ई ॻाल्हि आहे न, ॻाल्हि थोरी चेंज थी वई आहे। ॿार वॾनि खां सिखंदा आहिनि, अॼुकल्ह वॾा ॿारनि खां था सिखनि। साईं हाफ़िज़ खां जेको आहे सो इहा हिन खे हाणे जेकी गुफ़्तगू हले पई उन ते ई जी थोरी त पोलियो जे हवाले सां सिंध में हिकिड़ो ॿियो कॉन्सेप्ट बि पातो थो वञे जी। जॾहिं सिज ग्रहण थींदी आहे न, जी हा, पोइ असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त ॿुधंदा हुआसीं, तव्हां ॿुधो हूंदो। बिल्कुलु हा। त सिंध ग्रहण थींदा जॾहिं का प्रेगनेंट ख़ातून हूंदी त उनखे चयो वेंदो त तूं छुरीअ सां का शइ न कटे, तूं फलाणो कमु न कर, सिधी सी लेटी सी मुंहुं। माना इहे असां वटि बसि मुआशिरे जे अंदरि अहिड़े क़िस्म जा कॉन्सेप्ट मौजूदु हुया। ऐं उन सिज ग्रहण में जेकॾहिं को माण्हू, को शख़्स, को या औरत अहिड़े क़िस्म जो एक्टिविटी कंदी हुई, जेकॾहिं प्रेगनेंट हूंदी हुई, त पोइ तसवर इहो हूंदो त ॿारु उनजो एब नॉर्मल पैदा थींदो, या चप कटियल हूंदो, या पोलियो ज़दा टाइप जो हूंदो। माना इहे उन ज़माने जे अंदरि इहे शयूं असां जॾहिं नंढा हूंदासीं त इहे ॻाल्हियूं असां ॿुधंदा हुआसीं। जॾहिं ॻोठनि में हाणे बि मौजूदु आहे, पर जॾहिं असां पढ़ियोसीं, रिलीजन खे पढ़ियोसीं, साइंस खे पढ़ियोसीं, त इहो उन शइ सां उनजो को बि कॉन्सेप्ट न आहे, उनजो को बि रिलेवेंट न आहे, तालुक़ु उनजो को बि न आहे। रिलीजन पॉइंट ऑफ व्यू सां इहो हिकिड़ो कुदरती अलाह तबारक व तआला ॿुधायो आहे कि काइनात आहे ऐं चंड ऐं जेकॾहिं सिज ज़मीन हिक ॿिए जे साम्हूं अची वेंदा आहिनि त पोइ रोशनी जेका ज़मीन ते न पहुचंदी आहे। इन हवाले सां त हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। त इहे शयूं असांजे मुआशिरे जे अंदरि आहिनि, जेकी ॻाल्हि असांजी पंहिंजी हले पई, उन हवाले सां बि त असां ज़्यादातर माण्हुनि जे कथाउनि ते, ॻाल्हियुनि ते ऐं माण्हुनि जी सोच ते माना तवजा कंदा आहियूं। पर असां पाण रिसर्च, तहक़ीक़ कंहिं बि हवाले सां, रिलीजन हुजे या हिस्ट्री हुजे, का बि हुजे, उन ते असां घटि ई कई आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। इहे मिथ्स हाणे बि आहिनि, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। जॾहिं त हिन जो कुझु इंटरनल के वीकनेस के कमियूं रहिजी वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे इहे अक्सर ॿारनि जा जेके आहिनि चप कटियल हूंदा आहिनि, छाकाणि चवंदा आहिनि इहे शयूं सफ़ा लास्ट में वो थींदियूं आहिनि, डिज़ाइन थींदियूं आहिनि, बिल्डअप थींदियूं आहिनि। त इहे शयूं कुझु न कुझु असां में अगरि उहो पंहिंजो नथी खाए, प्रॉपर डाइट नथी वठे त इहे प्रॉब्लम थी सघनि था। पर हिन शयुनि सां हिन जो को बि तालुक़ु नाहे। बिल्कुलु सही। अच्छा, इहो ई हींअर ॻाल्हि पई थिए त अॼुकल्ह जो जेको हिकिड़ो वॾो माण्हू आहे उहो ॿारनि खां वरी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि, जीअं मिसाल तौर ते असां चप कटियल हूंदो आहे न, उनखे डॉक्टर ॾे खणी वेंदा आहियूं। जीअं पोलिया ज़दा ॿार हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां ड्रॉप्स न पीआरींदा आहियूं, त हुनजी हुते ट्रीटमेंट कंदा आहियूं। जो पैदा थींदो आहे उहो बि नॉर्मल हूंदो आहे, उनजी ट्रीटमेंट कंदा आहियूं, उनजी ऑपरेशन कराए कंहिं बि कंहिं तरीक़े सां तालू हुजे, चप हुजे, उहो उनजी ट्रीटमेंट करे उनखे सही कंदा आहियूं। ऐं जॾहिं हुनजो पोलिया जो मामिलो हूंदो आहे, जॾहिं असांजी हुकूमत पाकिस्तान पोलिया ड्रॉप्स पिआरण जी मुहिम हलाईंदी आहे, त उन ते तवजा न कंदमि। ॿई शयूं ॿिन्ही जो तालुक़ु साॻियो ई आहे, ठीकु आहे। ॿिन्ही जी शयुनि जो तालुक़ु साॻियो आहे। हिकिड़ी खे असां तवजा ॾींदा आहियूं, हिकिड़ी खे असां जेको आहे न ग़लति अंदाज़ में वठी करे हलंदा आहियूं, त हिन सां हीअ शइ थिए थी, नस्लकुशी थींदी, हीअं थींदो, हीअं थींदो। इहे कॉन्सेप्ट मौजूदु आहिनि। कुझु असांजा जेके रिलीजियस माण्हू आहिनि, उन्हनि बि इन हवा जो हवाले सां अफ़वाह फैलाया आहिनि। बिल्कुलु फैलाया आहिनि। पाण पोइ ॻाल्हाईंदासीं, लक्षा ॾे अचूं था। अच्छा लक्षा, अॼुकल्ह जो नौजवान माना इहे जेकी मिथ्स आहिनि, इहे जेकी पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि, उनखां केतिरो निकितल आहे या वरी बि असर में आहे पंहिंजे पुराणे दौर जी इन्हनि ॻाल्हियुनि जे? तव्हां माना कीअं था सोचो? अच्छा, जीअं ॻाल्हि हली रही आहे हींअर त ॻोठनि में अञा बि आहे। उस साइड क्या होता है कि जो मिथ चले आ रहे हैं ना, वो चलते ही आ रहे हैं। अगर कोई उसे तोड़ने की कोशिश करता है ना, तो फिर उसको एक अलग तरीके से ब्लेम किया जाता है, या फिर उसके कैरेक्टर पे बात आ जाती है। तो मिथ्स हैं ऑफ कोर्स वहाँ पे, लेकिन अगर हम बात करें ना कि आहिस्ता आहिस्ता वहाँ की कम्युनिटी अगर निकल रही है बाहर, ज़्यादातर अब मास्टर्स करने के लिए फ़ॉरेन जाते हैं, और बैचलर्स करने के लिए हमारे साइड के लोग या तो सखर IBA जाते हैं, कराची आते हैं, या हैदराबाद आते हैं। तो वहाँ आके उन्हें पता चलता है नहीं, हमने जो सुने थे वो मिथ थे और उनके पीछे कोई कॉन्सेप्ट नहीं था। लॉजिक की बात करें ना, तो कोई लॉजिक उनको नज़र नहीं आता। फिर हम ये कह सकते हैं कि आहिस्ता आहिस्ता उनका माइंड चेंज होता है और वो साइंटिफिक
प्रूवन जो बात होती है या लॉजिक की जो बात होती है उस तरफ मूव करते हैं। लेकिन ऑफ कोर्स मिथ को तोड़ना और फिर दूसरे लोगों को भी समझाना कि नहीं ऐसी चीज़ नहीं है। आप अगर 50 लोगों के बीच में खड़े हैं और आप एक ही अलग बात कह रहे हैं और बाकी जो 49 लोग हैं वो एक बात कर रहे हैं, तो फिर उनको समझाना बड़ा मुश्किल हो जाता है ना। हाँ, क्योंकि कहीं ना कहीं फिर वो ये टैग आता है आप पे कि आप यहीं से निकले हो ना, अब आपका दिमाग खराब हो गया है बाहर जाके, अब आपने दोस्ती में बहुत सारी चीज़ें नहीं सीखी हैं तो इसलिए आप रिचुअल्स को तोड़ रहे हैं। लेकिन वो कॉन्सेप्ट ऐसा होता नहीं है, आपको रिबेल समझा जाता है। बिल्कुल नहीं है। हाँ, अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां जॾहिं मिठी मां आया हो हिते एडमिशन वरितो, पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे पंहिंजे उन ते बिना कंहिं सोर्स या का बि जेका भॼ पाण खे करणी पवंदी आहे, तव्हांखे एडमिशन तव्हां वरितो, छाकाणि इहो हिकिड़ो वॾो जेको आहे सो असांजे सिंध मां जेको ॿारु अचे थो, जेको शागिर्द अचे थो, हुनखे हिते ॾाढा हर्डल्स फेस करणा था पवनि। ख़ासि तौर ते जेको आहे सो असांजी जेकी कराची यूनिवर्सिटी जे हवाले सां मां ॻाल्हि कंदसि, त अहिड़ो कुझु तव्हां जेको महसूसु कयो गॾु जेकी ॿार पढ़ंदा हुया या जेकी भी चैलेंजेस तव्हांखे उते जेको आहे सो साम्हूं आया, उन हवाले सां कुझु ॿुधायो। बिल्कुल बिल्कुल। असल में कराची यूनिवर्सिटी के एक टेस्ट था, वो भी मैंने दिया था, लेकिन उसमें मुझे जो डिपार्टमेंट चाहिए था वो मुझे नहीं मिला। फिर ओपन मेरिट के फॉर्म आते हैं, उसमें ये होता है कि आपका फर्स्ट ईयर और इंटर का जो परसेंटेज होता है उसको मिला के एक फॉर्म आपने फिल करना होता है और आपने 5 डिपार्टमेंट रखने होते हैं। फिर उन 5 डिपार्टमेंट में से ही कोई आपको एक मिलता है। तो ओपन मेरिट का फॉर्म फिल किया, फिर माइक्रोबायोलॉजी मुझे डिपार्टमेंट मिला। ऑल्दो मैं कभी साइंस नहीं पढ़ना चाहती थी, मेरी हमेशा से आर्ट्स में बहुत ज़्यादा दिल था कि मैं आर्ट्स पढूं। आर्ट्स में भी पर्टिकुलर मुझे उर्दू लिटरेचर का बहुत ज़्यादा शौक़ था। लेकिन वही बात है कि बहुत सारे मिथ्स हैं, तो वहाँ पे ऐसा समझा जाता था हमारे गांव में कि आर्ट्स पढ़ के क्या ही करोगी आगे, तुम्हें कौन सी जॉब मिलेगी। इनफैक्ट फैमिली को समझाना भी उस वक्त बहुत मुश्किल था। तो जैसे तैसे करके बस ले लिया साइंस में एडमिशन और फिर बैचलर्स अपना वहीं पे किया। उसके दरमियान बिल्कुल थोड़े से जो हम कहें ना नागवारा चीज़ वो सामने आई। हाँ, नहीं बुली इस टाइप का मैंने कभी कुछ फेस नहीं किया। रिलीजन के हवाले से ऑफ कोर्स यस, समटाइम्स टीचर्स की वजह से या फिर स्टूडेंट्स की वजह से कि तुम्हारा रिलीजन तो एग्जिस्ट ही नहीं करता या फिर तुम कन्वर्ट हो जाओ, तो इस तरीके के मुझे चीज़ें सामने आई थी मेरे। हाँ बिल्कुल, इस तरह की चीज़ें फेस करनी पड़ती हैं और जो है ना असांखे भी खोड़ शयूं फेस करणी पवंदियूं आहिनि। पाण खे ब्रेक वठणी आहे छा? छा तव्हांजो आवाज़ मूंखे चिटो न अची रहियो आहे। नाज़रीन वठूं था नंढी साई ऐं उन खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं तव्हां काॾे बि न वञिजो प्लीज़। जी साथियों, वेलकम बैक। ऐं ख़बरूं तव्हां ॾिठियूं, असांखे बि ब्रेक में ॾाढी ख़बरूं पयूं आहिनि ऐं जंहिंजी वरी ॻाल्हि ॿोल तव्हांजे साम्हूं ऑनियर कयूं था। त लक्षा कुमारी जेकी आहिनि से आर्टिकल्स बि लिखंदियूं आहिनि, थोरो इन बाबति ॿुधायो। अच्छा, जेके लिखण जो शौक़ु आहे न उहो मुंहिंजे जनरेशन खां ई हले पियो। लाइक मुंहिंजा फादर पाण लिखंदा हुया ऐं चाचू वारा बि लिखंदा हुया, त उनखे ॾिसी करे मूंखे बि शौक़ु थियो। जॾहिं मां फ़क़ति 8 क्लास में हुअसि तॾहिं मां लिखणु शुरू कयो। मां डिफरेंट आर्टिकल्स पढ़िया ऐं असां वटि वरी दिवाली होली जा मैगज़ीन ईंदा आहिनि त मां उहो पढ़ंदी हुअसि। त शुरू में डायरी लिखंदी हुअसि, त डायरी में बि सिंपल अॼु छा कयो हिन हवाले सां, सुबुह जो उथी ऐं पोइ शाम में कहिड़ी एक्टिविटी थी, राति में कहिड़ी एक्टिविटी थी। त हीअ सॼो सिलसिलो हलंदो आयो ऐं हींअर 2 साल थिया आहिनि मां आर्टिकल्स लिखंदी आहियां। डिफरेंट न्यूज़पेपर्स सां गॾु कमु कयो ऐं सिंध क्लाइमेट जी वेबसाइट आहे ऑनलाइन, उन ते मां एज़ अ क्लाइमेट एक्टिविस्ट फ्रीलांसिंग आर्टिकल्स लिखंदी आहियां। त लिखण जो जेको शौक़ु हुयो न उहो बाय ब्लड चई सघूं था त हिकिड़ो ख़्यालात ज़हन में ख़ुदि ब ख़ुदि ईंदा हुया ऐं मूंखे ॾाढो पसंदि हुयो त मां ॿुधां ऐं ऑब्ज़र्व कयां सिचुएशन खे। घणा माण्हू हूंदा आहिनि त
सिचुएशन खे ऑब्ज़र्व न कंदा आहिनि त मां हिते वेठी आहियां त मां हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन नेचर मुंहिंजी तमामु घणी आहे त ऑब्ज़र्व कंदी आहियां छा थी रहियो आहे, ॻाल्हि ॿोल कहिड़ी पई हले, का ॻाल्हि मिस त कोन थी आहे, अगरि थी आहे त हुन में वरी कहिड़ा कॉन्सेप्ट अची था सघनि। त हिन हिसाब सां लिखण जी जेका जर्नी हुई उहो पहिरीं एज़ अ ब्लॉग राइटर शुरू थी हुई। मां medium.com ते लिखियसि, उन खां पोइ मां वरी पंहिंजे सोशल मीडिया ते अलॻि पंहिंजो पेज ठाहे करे लिखियसि ऐं हुतां वरी माण्हुनि मूंखे सजेस्ट कयो त तव्हां ऑनलाइन वेबसाइट लाइ लिखो ऐं तव्हां न्यूज़पेपर्स में बि लिखो। जी, पोइ मां पंहिंजा आर्टिकल नॉमिनेट कयसि, उन न्यूज़पेपर ॾियां ईमेल कयसि त उन खां पोइ हिकिड़ो सिलसिलो अञा ताईं हलंदो पियो अचे ऐं 2022 खां शुरू थियो आहे। अच्छा, जी, इन मां तव्हां कुझु अर्न करण बि शुरू कयो आहे या बसि ये फ्रीलांस ई हली रहियो आहे लिखण जो सिलसिलो, या तव्हां इनखे पंहिंजी कमाई जो हिकिड़ो ज़रियो बि ठाहियो आहे? जी, जेके मीडियम वारा आर्टिकल्स हुया उन्हनि मां तव्हां बसि वॉलंटियरली करी था सघो ऐं पोइ जेके वेबसाइट हूंदियूं आहिनि जेके अर्निंग थी रही हूंदी आहे, वेबसाइट जो फील्ड वर्क वग़ैरह हूंदो आहे त उहे जेके आहिनि पे कंदा आहिनि, बट मां एज़ अ वॉलंटियर कंदी आहियां हर किथे। जी, मूंखे लाइक इहो अर्निंग जो ज़रियो न आहे, बट मूंखे इहो थो लॻे त इहो मुंहिंजी शायदि फेमिनिज़म जी तरफ़ हिकिड़ी वॉइस आहे जेके मां रेज़ करे सघां थी ऐं मूं वटि जेकॾहिं इहो लिखण जो हिकिड़ो स्किल आहे त मां छो न शेयर कयां माण्हुनि खे, छाकाणि त हर ॻाल्हि पैसे जी बिना आहे हूंदी, कॾहिं कॾहिं तव्हांजा स्किल्स हूंदा आहिनि ऐं तव्हांखे सुठो लॻंदो आहे कमु करणु। नालो ठाहिणो आहे सभिनी खां अॻु में, बिल्कुलु कंहिं मुक़ाम ते पहुचणो आहे, पैसो घणो कुझु हूंदो आहे पर सभु कुझु न आहे, सभु कुझु न हूंदो। एक्ज़ैक्टली, पैसे लाइ बसि जॉब हले थी ऐं कम्युनिटी प्रोजेक्ट बि मां डिफरेंट इदारनि सां गॾु कंदी आहियां त उहो सॼो वॉलंटियर कमु आहे। मूंखे पंहिंजे पाण में न ख़ुशी महसूसु थींदी आहे त मां एॾो कुझु कम्युनिटी लाइ करी रही आहियां जेतिरो मूंखां थी सघे थो। आर्टिकल्स लिखण बि हिकिड़ो कम्युनिटी खे उजागर करण जी तरफ़ हिकिड़ी मुहिम जारी आहे। बिल्कुलु मुहिम जारी आहे ऐं मूंखे लॻे थो मिठी मां पाण खे हिकिड़ो को ॿियो अॻुवाण मिलण वारो आहे जहिड़े क़िस्म जा जेको आहे सो हिन जा एम्स आहिनि। अचूं त साईं तव्हां ॾे ॻाल्हि हींअर थोरी देरि अॻे हले पई, जीअं तव्हां चयो त ॿार जेकी पढ़नि था, पाण ब्रेक में पिया ॻाल्हायूं त उहा ई ॻाल्हि त कामयाबु थियण लाइ पढ़नि था, क़ाबिल थियण लाइ नथा पढ़नि, पर स्किल्स ॿिए हवाले सां नथा वधाइनि। हिन बाबति कुझु थोरो असांजो जेको रविश आहे माशरे जी उहा टूवर्ड्स छो इकनॉमिकल पोज़ीशन जेकी आहे असांजी एॾी सुठी कान्हे मुल्क में। अॻे हिकिड़ो कमाईंदो 10 भाती खाईंदा हुआ, हाणे सूरत हाल बदिलिजी आहे कि 10 मां 5 खे त कमाइणो पवंदो, न त ॿियो को तरीक़ो या त 10 ई कमाइनि या त 5 खे त घटि में कमाइणो पवंदो, छो जो पोइ असांजो जेको जॾहिं माशरो इहो हिकिड़ो हिकु ॾींहं जो कमु न हूंदो आहे, इहो माशरे खे चेंज थियण में साल लॻंदा आहिनि। त हाणे असांजी जेको मोटिव हूंदो आहे पेरेंट्स जो या ॿार जो बि त असां अहिड़ी का टेक्नोलॉजी पढ़ूं या अहिड़ी को कोर्स कयूं या अहिड़ी का डिग्री वठूं जंहिंमें असांजी अर्निंग शुरू थिए, त उहा उन खां नियत ई उहा हूंदी आहे त पोइ जॾहिं तालीम माण्हू हासिलु थो करे उहो नॉलेज लाइ माना कोन थो थिए, उनखे बसि सिर्फ़ु उहो यादि करिणो आहे, ग्रेड सुठा खणा, मार्कूं मिलनि, पोइ नौकिरी कंदो। अच्छा, ॿियो वरी असांजो डिस्कनेक्ट आहे, यानी जेको असां पढ़ायूं था ऐं उहो जेको इंडस्ट्री में या जेको जॉब में अचे थो उहो हिकिड़ी गैप आहे, छो जो उते कुझु ॿियूं शयूं आहिनि, असां कुझु ॿियूं शयूं पढ़ायूं आहिनि, छो जो असां मजबूरी बि आहिनि, असांजे मथां वरी एक्रेडिटेशन एजेंसीज़ आहिनि, उहे चवंदा भाई हीअ शइ पढ़ायो, हीअ शइ पढ़ायो, हीअ शइ पढ़ायो, न त तव्हांजी डिग्री तव्हांजी एक्सेप्ट कोन थींदी। अच्छा, अॻे जॾहिं असांजे ज़माने में असां पढ़ी निकितासीं त गैप हुयो, पर असांखे वरी कुझु अरसो उन्हनि ऑन जॉब ट्रेनिंग ॾिनी त असां तव्हां सिखी आहियो, सभु शयूं सुठी ॻाल्हि आहे, हाणे असां हीअ कमु कंदा आहियूं, हिन में थोरो तव्हां 5-6 महीना लॻायो ऐं उन 6 महीने में असां तयारु थी वेंदा हुआसीं ऐं असां पोइ सुठो परफॉर्म कंदा हुआसीं। हाणे जेको इंडस्ट्री आहे जेको उहो चाहे थो त ॿारु अहिड़ो अचे जंहिंखे सभु कुझु अचे पियो, पकी पकाए रोटी वांगुरु, माना असांखे कुझु महिनत न करणी पए ऐं उहो ॿारु अची असांजो कमु करणु शुरू करे। त हाणे ॿारु उहो इन जे करे ॿियो पैसनि जी मजबूरी आहे, नौकिरी सुठी मिले, पघार सुठी मिले, उनजे करे जेको नॉलेज जी थर्स्ट हुई, जेसिताईं तव्हांखे इल्मु न ईंदो तव्हांजो शऊर कोन वधंदो, तव्हां माशरे जी हेल्प न करे सघंदव। माशरे जी हेल्प तॾहिं थींदी तव्हां जॾहिं पाण मुतमिन हूंदव हर लिहाज़ खां, तव्हांजो जेको आहे सो कॉन्सेप्ट क्लियर हूंदा, तव्हां पाण ई कॉन्सेप्ट क्लियर न आहिनि, तव्हां अॻियां जेको आहे सो वधणु चाहियो था त पोइ मुश्किलातूं तव्हांखे बि थींदियूं ऐं तव्हां माशरे जे लाइ बि मुश्किलातूं पैदा कंदव। बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं जेको त शइ तव्हां पढ़ी तव्हां उहा तव्हांजी शख़्सियत मां नज़र न अचे त पोइ अहिड़ी पढ़ाई जो इहा ॻाल्हि तव्हां दिलि जी कई, छा आहे त मां इहो चवंदो आहियां जीअं असां हिकिड़ो माण्हू जीअं इस्लाम में नेक निमाज़ी माण्हू चवंदो आहे जेको निमाज़ पढ़े रोज़ो रखे उहो अगरि नेक निमाज़ी आहे ऐं उहो माशरे में उनजी नेकी नज़र नथी अचे त माना पोइ
अलाह ख़ैरु करे, अलाह ताला जो निज़ाम आहे त अलाह ताला माफ़ु करे सभिनि खे, असांखे बि उन्हनि खे बि। पर जॾहिं माण्हू हिकिड़ो तालीम, मां पंहिंजो घणो करे मुंहिंजी जेकियूं स्पीचिस हूंदियूं आहिनि प्रोफेशनल जे लाइ, त मां चवंदो आहियां हिकिड़ो प्रोफेशन जेको माण्हू आहे, भली तव्हां एंकर आहियो, तव्हांजो हिकिड़ो प्रोफेशन आहे, तव्हां हुनजी ट्रेनिंग हासिलु कई या तालीम हासिलु कई, ॿ पॉसिबिलिटीज़ आहिनि। मां हिकिड़ो टीचर आहियां त मुंहिंजी हिकिड़ी ट्रेनिंग आहे, मुंहिंजी हिकिड़ी तालीम आहे, को डॉक्टर आहे, को लॉयर आहे, को कहिड़ी फील्ड जो कहिड़ी फील्ड जो। हाणे जॾहिं उहो निकिरे थो ॿाहिरि माशरे में, हाणे तव्हां हिकिड़ो अंदाज़ो कयो कराची ॿाहिरि था निकिरूं, असां सभु पंहिंजे पंहिंजे प्रोफेशन में परफेक्ट आहियूं, गाॾी हलाईंदासीं, असांजी हालत छा आहे, बिल्कुलु त माना असां यानी रवैयो ज़ाहिर थो थी पए त असां जीअं ई ॿाहिरि निकिरूं था पंहिंजे डोमेन मां, पंहिंजी जॉब जे डोमेन मां, असां उहो ई साॻियो कमु था कयूं जेको दुनिया थी करे पई। उहा ई ॻाल्हि अचे थी न त पाण क़ाबिल आहियूं या कामयाबु आहियूं। साईं हिन ते थोरो ॻाल्हायूं त तव्हां बि पढ़ाइण जे शोबे खां ई आहियो ऐं तव्हां फार्मेसी डिपार्टमेंट में पढ़ायो था। ॻाल्हि इहा आहे त नियत जी हूंदी आहे न, त असांजी नियत कमाइण आहे या असांजी नियत क़ाबिल थियण आहे। जीअं हुज़ूर साईं जी हिकिड़ी हदीस बि कोट कई वेंदी आहे त रोशनदान जे हवाले सां हिकु हदीस आहे जंहिंमें उन नियत खे चयो की तव्हांखे नियत इहा रखणी हुई त अज़ान जो आवाज़ु अचे, हवा त तव्हांखे पंहिंजो पाण अचे। हा, इन हवाले सां थोरो ॻाल्हायो। सभ खां पहिरीं ॻाल्हि, असां जंहिं मुल्क में रहूं था पिया, उन मुल्क जे अंदरि जेके मुआशी मसाइल आहिनि, उन मुआशी मसाइल खे मद्देनज़र रखी करे जेके असांजूं फैमिलीज़ आहिनि, ऐं सिंध जे अंदरि शिकारपुर, अंदरून सिंध जंहिंखे असां चऊं, उन्हनि वेलकम बैक साथियों। ऐं पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जितां रुकिजी वियो हुयो उतां ई शुरू कयूं था। हाफ़िज़ साहब ॾे वञूं था। साईं, ॻाल्हि थिए पई नियत ऐं जेको आहे सो अमल जी। असांजे मुआशरे जे अंदरि, सिंध जे अंदरि ख़ासि करे पुराणे ज़माने खां वठी जेकॾहिं तव्हां ॾिसंदव, जॾहिं एजुकेशन पाकिस्तान ठहियो उन खां पोइ, उन खां अॻु में बि, त एजुकेशन में उन्हनि शयुनि खे फोकस कयो वेंदो हो जंहिं एजुकेशन मां तव्हांखे का शइ अर्निंग मिले। सही। उनजे करे उन ज़माने में इहा हिकिड़ी रेस हूंदी, हिकिड़ा दौड़ हूंदी, उहा त या त इंजीनियर थींदा माण्हू या त डॉक्टर थींदा। सही। उहे इन जे करे थींदा त इंजीनियर में बि कमाई आहे ऐं डॉक्टर में बि कमाई आहे। सही। ठीकु आहे। ऐं असांजे मुआशरे जे अंदरि जे लैंडलॉर्ड ऐं रिच फैमिलीज़ आहिनि, उहे इन दौड़ जे अंदरि शरीक न आहिनि, उहे ऑलरेडी वेल सेटल्ड आहिनि उन्हनि वटि। एजुकेशन जेके बि माण्हू, जेके बि फैमिलीज़ हासिलु कंदा आहिनि, उन्हनि जे ज़हन जे अंदरि इहा हूंदी आहे त असां पंहिंजे फ्यूचर खे ब्राइट कयूं, पंहिंजे फ्यूचर खे तब्दील कयूं, पंहिंजी फैमिली जी मदद कयूं, पंहिंजी फैमिली जी सपोर्ट कयूं। उन जे करे उहे डिपार्टमेंट्स चूज़ कंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि वेंदा आहिनि जिन जे कंप्लीट थियण खां पोइ उन्हनि खे का न का जॉब मिले, का न का उन्हनि खे का सहूलियत मिले। ऐं मौजूदा हालात जे अंदरि ख़ासि तौर ते पूरे पाकिस्तान जे अंदरि, सिंध खे बि मिलायूं त ओवरऑल पूरे पाकिस्तान जे अंदरि को बि माण्हू एजुकेशन सिर्फ़ु शौक़ लाइ नाहे पढ़ंदो, सवाइ चंद शयुनि जे। ठीकु आहे। उहे कुझु माण्हू अहिड़ा हूंदा, उहे एरर केसिस हूंदा आहिनि, उनमें कुझु माण्हू हूंदा आहिनि, पर ज़्यादातर फैमिलीज़ पंहिंजे ॿारनि खे ऐं इहे जेके डिपार्टमेंट हूंदा आहिनि, जेके शोबा हूंदा आहिनि, उन करे चूज़ कराईंदा आहिनि त हिन में तव्हांखे फ़ाइदो आहे, हिन में जॉब मिलंदी, हिन में हे फ़ाइदो मिलंदो, हिन में हे फ़ाइदो मिलंदो। इन जे करे असांजे ज़हन जे अंदरि ऑटोमेटिकली इहा शइ वेठल आहे। क्रिएशन्स असांजे मुआशरे जे अंदरि नयूं उनजे करे नथियूं थियनि। उनजे करे असांजे मुआशरे जे अंदरि माना जेको मुआशी इस्तेहसाल आहे, उन मुआशी इस्तेहसाल असां पंहिंजी फैमिलीज़ खे जंग कंदे ॾिसूं था। उनजे करे बि असां बि उन फैमिलीज़ गॾो गॾु रही करे असां सभ खां पहिरियों असां उन पंहिंजे मसाइल खे हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। जिन माण्हुनि जा मसइला हल हूंदा आहिनि, पोइ उहे कुझु ॿियूं शयूं ॿियूं एक्टिविटीज़ कंदा आहिनि। ठीकु आहे। पॉलिटिकल अंदाज़ में मुख़्तलिफ़ तरीक़े सां। पर असांजे नौजवान तबको जेको बि कराची जो हुजे, कराची खां ॿाहिरि हुजे, पूरे पाकिस्तान में जेके बि असांजा सूबा आहिनि, उन सभिनी नौजवान स्टूडेंट जी ज़हन जे अंदरि इहा हूंदी आहे त इहा डिग्री मां जेकॾहिं हासिलु कंदुसि, इन डिग्री जे हासिलु करण खां पोइ मूंखे छा मिलंदो। सही। ठीकु आहे। फ्यूचर में मूंखे कहिड़ी जॉब मिलंदी, इहे शयूं फोकस कई वेंदियूं आहिनि। जेकॾहिं मुआशी सिस्टम असांजो वेल सेटल हुजे, पूरे पाकिस्तान जे अंदरि बहितरीनु शइ हुजे, त पोइ माण्हू जेकॾहिं इन्वेंशन इजादात जे तरफ़ तवजा कंदा, उन तरफ़ ईंदा। हिन वक़्तु हर शख़्स, हर फ़र्द, असां चारि जेके असां हिते वेठा आहियूं, जेके कैमरामैन आहिनि, हर फ़र्द जी इहा ज़हनियत हूंदी आहे असां मां हर शख़्स जी, त असां पंहिंजो पाण खे
पंहिंजी फैमिलीअ खे कीअं जेका सपोर्ट कयूं, सही सर्वाइवल सोचे रहिया सर्वाइवल सोचींदा आहियूं। त उन सपोर्ट जे हवाले सां जेका शइ असांजी मददगार साबित थींदी असां उन तरफ़ निकिरी पवंदा आहियूं, उहा फील्ड चूज़ कंदा आहियूं, उन फील्ड जी तरफ़ जेको असां हली पवंदा आहियूं। इहा शइ मौजूदा हालात जे अंदरि आहे। ख़बर न आहे 50-100 साल खां पोइ इहा शइ जेकॾहिं तब्दील थी थी वञे, असांजा हालात मुआशी बहितर था थियनि, त पोइ असांजो नौजवान जेको आहे उहो ॿिए तरफ़ तवजा करे सघे थो पियो, इन्वेंशन ईजादात ॿियूं शयूं शौक़िया तौर ते करे सघे थो। पर हिन वक़्तु असांजी जेका मौजूदा जेका नेशन आहे, ठीकु आहे, इहा न्यू जनरेशन आहे, इन जे साम्हूं हिकिड़ी वॾी जंग आहे, इहा मुआशी जंग आहे त पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजी फैमिलीज़ खे सपोर्ट कनि। उन जे करे इहे सभु शयूं असां कंदा आहियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे स्टूडेंट्स खे उन तरफ़ तवजा छिकराईंदा आहियूं त तव्हां हिन फील्ड में वञो, हिन फील्ड में वञो, हिन फील्ड में वेंदो त तव्हांजो जेको आहे न फ्यूचर बहितर थींदो, तव्हां मुल्क खे बि सपोर्ट कंदव ऐं पंहिंजे ख़ानदान खे बि सपोर्ट कंदव। मुल्क खे सपोर्ट करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां मुल्क जे मथां बर्डन न बणिबो, ठीकु आहे। उहो मुल्क खे सपोर्ट इहो आहे त तव्हांखे बहितरीनु हिकिड़ी जॉब मिलंदी, सुठो हिकिड़ो फ्यूचर तव्हांजो थींदो। उन जे करे असां नौजवाननि खे इहे शयूं ॿुधाईंदा आहियूं। ऐं हिन विच में पहिरियों असांजी ॻाल्हि हले पई त मां हिन वक़्तु प्रेज़ेंट तक़रीबन मां 3 यूनिवर्सिटीज़ जे अंदरि लेक्चर्स ॾींदो आहियां। कराची यूनिवर्सिटी में त हूंदो ई हूंदो आहे, ऐं NED में अरबिक फॉरेन जेके लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि उहे बि उते मां पढ़ाईंदो आहियां। त चवण जो मक़सदु इहो, मौज़ू खोलण जो मक़सदु इहो आहे त असांजे सिंध जे जेके नौजवान आहिनि उन्हनि जे ज़हनियत जे अंदरि इहा शइ वेठल आहे त कराची यूनिवर्सिटी या NED यूनिवर्सिटी में असांजी दाख़िला मुश्किल आहे, इहा ख़तरु, इहा ज़हन ते असांखे हुजणु घुरिजे। मां फार्मेसी डिपार्टमेंट में, माइक्रोबायोलॉजी में ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि डिपार्टमेंट्स में मां पढ़ाईंदो आहियां। स्टूडेंट सिंधी काफ़ी आहिनि, उन्हनि खे अहिड़े क़िस्म जो को बि इशू न आहे। हीअ नंढड़ी तव्हांजे साम्हूं मिठीअ जी वेठी आहे, मिसाल वेठी आहे, ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजा मिठीअ जा, उमरकोट जा, इस्लामकोट जा ऐं कंधकोट जा मुख़्तलिफ़ एरियाज़ सिंधी स्टूडेंट जेके आहिनि हिते कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठंदा आहिनि। इहा जेके असांजे ज़हन में इहा ॻाल्हि विधी वई आहे त असांखे NED में दाख़िला नथी मिली सघे, कराची यूनिवर्सिटी में नथी मिली सघे। तव्हांजे अंदरि एबिलिटी आहे, तव्हांजो को बि रस्तो नथो रोके सघे। सही, बिल्कुलु, माना इन हरूभरू जो हिकिड़ो पॉलिटिकल इशू आहे। मां कराची यूनिवर्सिटी खां अलावा लास्ट ईयर में मां NED यूनिवर्सिटी में पढ़ायो आहे। NED यूनिवर्सिटी में तक़रीबन हिकु क्लास जे अंदरि 50 स्टूडेंट हुया फूड इंजीनियरिंग जे अंदरि, ऐं उन फूड इंजीनियरिंग में तक़रीबन 20 स्टूडेंट सिंधी हुया। ज़बरदस्त, 20 स्टूडेंट सिर्फ़ु हिकु डिपार्टमेंट जी। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त असांजे नौजवाननि खे इहे शयूं ज़हन मां कढणु घुरिजनि, पंहिंजा रस्ता क्लियर कनि ऐं पंहिंजे पाण खे जेको आहे तवजा तालीमी जे तरफ़ ॾियनि। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे, चवणु त न घुरिजे पर लाज़मी आहे हिकु नौजवाननि जे तरफ़ उन्हनि खे तवजा छिकण लाइ, त हू असांजा जेके नौजवान असांजे लाड़काणो, सखर, शिकारपुर, जैकाबाद, मिठी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेकॾहिं अचनि था त उन्हनि जे अंदरि कॉन्फिडेंस जी थोरी कमी हूंदी आहे ऐं इंग्लिश जी थोरी कमी हूंदी आहे। जेकॾहिं इन जे तरफ़ तवजा ॾियनि त कराची में उन्हनि जे लाइ रस्ता, कराची त छा पर पूरी दुनिया में उन्हनि जे लाइ रस्ता खुलियल आहिनि। ऐं कराची यूनिवर्सिटी में अहिड़े क़िस्म जी का बि माना ॻाल्हि न हूंदी आहे जेके ज़हन में वेठी विहारी वेंदी आहे त उहा सिंधी माण्हुनि खे दाख़िला न मिलंदी आहे या NED में दाख़िला न मिलंदी आहे। इहे शयूं असांखे जेकॾहिं ज़हन मां कढणु घुरिजनि। सर खे बि इन हवाले सां काफ़ी तजुर्बो हूंदो, पाण साईं पाण यूनिवर्सिटियुनि में आहिनि, त इहो असांजे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त तव्हां पाण स्ट्रगल कयो, अचो, तव्हांजो को बि रस्तो नथो रोके सघे। हाँ, बिल्कुलु, तव्हां उहे स्किल्स पंहिंजे पाण में पैदा कयो जंहिंजे करे केरु तव्हांखे रिजेक्ट न करे सघे। साईं जी ॻाल्हि खे थोरो अॻिते, साईं ॻाल्हि बिल्कुलु सही कई त माशरे में मसइला आहिनि, असां कोन था वञी सघूं एजाज़ात जी तरफ़। लेकिन माशरे में हिकिड़ो ॿियो मसइलो बि आहे जेको मां उजागर करणु चाहियां थो तव्हांजे प्लेटफॉर्म तां। असां में कॉम्पिटिशन आहे। हाणे मूंखे हिकिड़ी मोबाइल जी ज़रूरत आहे, न मूंखे हाणे फलां मोबाइल फलां मॉडल खपे। असांजी जेकी नेसेसिटीज़ वर्सिस लग्ज़रीज़ में असां फासी विया आहियूं। सही, अञा हिकिड़ो त असांखे ठीकु आहे प्रॉब्लम हुयो, असांखे उहे ओवरकम करणा, उनखां पोइ असां ओवरकम करे विया, उनखां पोइ असांखे अॻिते वधिणो। असां कॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में अगरि इहो रविश रही न असांजी, त असां अॼु मूं वटि नंढी गाॾी आहे, मूंखे वॾी गाॾी खपे, मूंखे पेट्रोल वारी गाॾी आहे, मूंखे हाणे हाइब्रिड खपे, इलेक्ट्रिक खपे। इहा कॉम्पिटिशन मूंखे फलां यकीन कयो त वॾनि वटि लेटेस्ट मोबाइल कोन्हनि, उहे ॿारनि खे वीचारनि खे पंहिंजो पेट कटे उहे वठी था ॾियनि। छो जो एतिरो प्रेशर आहे माशरे में हिक ॿिए जे मथां, त हिते ताईं जो स्कूल में ॿार चवंदा त भाउ फलां जेको आहे मुंहिंजो दोस्त ॿिनि गाॾियुनि मुख़्तलिफ़ गाॾियूं में ईंदो त असां वटि हिकिड़ी गाॾी आहे, मूंखे ॿी गाॾी वठी ॾियो, मां ॿी बि गाॾी वञा। यानी एतिरे ताईं प्रेशर वधी वियो ॿारनि ते। इहो जेको हिकिड़ी ज़रूरत हुई उहा मां सम्झां थो, असांजे ज़माने में असां स्ट्रगल करे उहे पंहिंजा ख़्वाहिशूं पंहिंजो पेट पाले, पंहिंजो पेट खे रोके असां पंहिंजे ख़ानदान जी फैमिली जी सपोर्ट कई, उहा त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी।
पर असां जेके हिकिड़ी कॉम्पिटिशन में हिकिड़ी बिला वजह जी कॉम्पिटिशन में अची विया आहियूं, इहो वॾो प्रॉब्लम आहे असांजो। ऐं हुन कॉम्पिटिशन में पाण खे विधो आहे सोशल मीडिया। जी। हलूं था जेको आहे सो लक्ष्य ॻाल्हायूं था, अगरि नौजवान वधीक जेको आहे सो इन जो इस्तेमालु कनि था त कीअं आहे, सोशल मीडिया वधीक कॉम्पिटिशन वधाए छॾियो आहे? अच्छा, मैं दोनों चीज़ों का पर्सपेक्टिव देती हूँ। पर सर तव्हां ॾाढी सुठी सिंधी ॻाल्हाईंदव, सिंधी में ॿुधायो। अच्छा, सर जेका ॻाल्हि कई त कॉम्पिटिशन तमामु वधीक आहे, हिन जे करे पर्टिकुलर डिपार्टमेंट आहिनि जेके हिकु वक़्त खां सेट आहिनि, छाकाणि त तव्हां जेकॾहिं फ्यूचर में वञी करे का स्ट्रगल न कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे आसान बणायो फॉर अर्निंग। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, मां अग्री कयां थी इन ते। पर ॻाल्हि इहो आहे त पहिरीं एतिरी फील्ड्स न हुयूं। पहिरीं पर्टिकुलर 10, 12, 15 वधि में वधि फील्ड्स हुयूं ऐं उन्हनि वटि ऑप्शन एतिरा हूंदा हुया ऐं उन में बि वरी पोइ ॾिसण वारी ॻाल्हि हूंदी आहे त फलाणो छा पियो करे, मां उहो ई कयां। जीअं जीअं तरक़ी थी त फील्ड्स ऑफकोर्स वधी वियसि। हाणे तव्हां ॾिसो न त फाइन आर्ट्स जी बि फील्ड आहे, फैशन डिज़ाइनिंग जी बि फील्ड आहे। तव्हांखे सेखारनि था त एम्ब्रॉयडरी कीअं करणी आहे। हालांकि पाण ॾिसूं अॼु खां केतिरे ज़माने पहिरीं पाण जो जेके दादी वारा हुया उहो त कंदा हुया न। हा, इन्हनि खे सेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे, बट ऑफकोर्स हुन में जाम घणो अपडेट वर्जन हूंदो आहे। इवन जेके डिज़ाइनर्स आहिनि उहे सिलाई बि सिखंदा आहिनि। एग्ज़ैक्टली यस। त पाण ॾिसो न फील्ड्स त आहिनि ऐं उन में वरी हिकिड़ो मेंटल हेल्थ जो प्रेशर आहे न, उहो ॿार ते वधी थो वञे। फॉर एग्ज़ाम्पल मां पंहिंजी ॻाल्हि कयां न, मूंखे साइंस न कॾहिं सम्झ में आई, मूंखे DNA RNA जे विच में कॾहिं फ़र्क़ु न सम्झ आयो, बट मुंहिंजी सोसाइटी, मुंहिंजे घर वारनि मूंखे एतिरो प्रेशराइज़ कयो त तूं साइंस ई साइंस पढ़ंदे, छाकाणि त तूं आर्ट्स पढ़ंदे त फ्यूचर में कमाईंदे छा, ऐं जेकॾहिं तूं न कमाईंदे त बिल्कुलु तव्हां कमाईंदो। जेसिताईं पाण ब्रेक वठूं पोइ वरी सोचूं था त कीअं कमाइजे। साथी वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां काॾे बि न वञो। जी साथियों, वेलकम बैक। ॻाल्हि हले पई मेंटल हेल्थ जी ऐं माइट जेकी ॿारनि खे ज़ोरी मजबूर कंदा आहिनि त तव्हांखे हे पढ़णो आहे, जेको उन जो फ्यूचर जो फ़ैसिलो आहे उहे अॻे ई करे वेठा हूंदा आहिनि मिटनि माइटनि खे ॾेखारण जे लाइ। इन ते जेको आहे सो ॻाल्हायूं त लक्ष्य ॻाल्हाइनि पई। जी हाणे ॾिसो, पेरेंट्स हिकिड़ी तव्हांखे फील्ड डिसाइड करे ॾिनी त तव्हांखे इहो पढ़णो आहे। हाणे इंट्रस्ट जेको आहे ॿार जो उन में नाहे, जेको इंट्रस्ट जी ॻाल्हि हूंदी आहे न उहो तमामु घणी मैटर कंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे चवां तव्हां मेडिकल पढ़ो ऐं तव्हांखे जेके ब्लड ॾिसी करे फोबिया आहे, तव्हां बेहोश था थी वञो त तव्हां डॉक्टरी करे सघंदा, तव्हां कोन करे सघंदा। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मां कंहिंखे चवां तव्हां पेंटिंग जी फील्ड में वञो ऐं उन्हनि खे ब्रश ई हलाइणु नथो अचे त छा उहो सक्सेसफुल कामयाबु पेंटर थींदो, कोन थींदो। त साइंस असल में माइटनि जे दिमाग़ में आहे त इहो बसि हर को पढ़े पियो त तव्हां बि करी वेंदो, पर ईअं कोन्हे न। हर कंहिं फील्ड जी हिकिड़ी पर्टिकुलर स्किल्स हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हांखे उहो स्किल्स नथा अचनि, तव्हां में उहे स्किल्स न आहिनि त इन्हनि में का ग़लति ॻाल्हि त न आहे, छाकाणि त हर इंसानु हर कंहिं चीज़ में परफेक्ट नाहे हूंदो। हर इंसानु कंहिं न कंहिं शइ में जेको आहे उहो परफेक्ट हूंदो आहे। ऐं इन खां पोइ वरी मेंटल हेल्थ ते तमामु घणो असरु पवंदो आहे न, छाकाणि त प्रेशर ईंदो आहे। तव्हां सप्ली लॻी आहे, तव्हांखे तव्हां एग्ज़ाम न क्लियर करे सघियो। हाणे तव्हां जॾहिं रिज़ल्ट खणी था वञो पेरेंट्स ॾे त हू चवंदा छो GPA घटि आई, छो सप्ली तव्हांखे लॻी, बाक़ी सभु त करे था सघनि, पर उहो कंहिं आइडेंटिफाई न कयो त मूं में उहे स्किल्स न आहिनि, मां ॿिए कंहिं में इंट्रस्ट थी रखां न। ऐं उन्हनि सप्ली जे करे, सोसाइटी जे प्रेशर जे करे हिकिड़ो वॾो शेम आहे पाण वटि। जेकॾहिं तव्हांखे सप्ली लॻी आहे त तव्हां ओपनली डिस्क्राइब नथा करे सघो त मूंखे सप्ली लॻी आहे या मुंहिंजी GPA एतिरी न आहे जेतिरी डिग्री जे लाइ घुरिजे थी। त उन में तव्हांजी मेंटल हेल्थ, तव्हां
अल्टीमेटली हिकिड़ो स्ट्रेस पैदा थींदो आहे। बिल्कुलु। तव्हां चाहियो न चाहियो तव्हां डिप्रेशन में वेंदो। अल्टीमेटली तव्हांजे दिमाग़ में हिकिड़ी शइ हले पई त इहो मूंखे कढणो आहे कढणो आहे कढणो आहे, ऐं अंदरि में तव्हां में एतिरा गट्स ई न आहिनि जो तव्हां उन खे कढी सघो। हाणे हिन में तव्हां ॾिसो ढेर सारा केसिस ईंदा आहिनि त अधु विच में डिग्री छॾी करे सुसाइड करी छॾियो स्टूडेंट्स। छो कंदा आहिनि? छाकाणि त उहो इहे रेट रेस जेको हले पई न उन्हनि में कॉम्पीट नथा करे सघनि। ऐं इन्हनि में बि पेरेंट्स खे इहो सम्झणु घुरिजे त असांखे यकीन करिणो आहे पंहिंजे ॿार खे। ॿार खे जेतिरो घणो तव्हां प्रेशराइज़ कंदो न ओतिरो ॿारु सम्झी वेंदो न, उन में कॉन्फिडेंस आहे पर उहो ॻाल्हाए न सघंदो। सही, बिल्कुलु। त मेंटल हेल्थ तमामु घणो रोल प्ले कंदी आहे पंहिंजी ज़िंदगी में। हाणे मां पंहिंजी मिसाल ॾियनि त मूं माइक्रोबायोलॉजी 4 साल कई, पर अल्टीमेटली मुंहिंजे अंदरि किथे न ख़ुशी न हुई ऐं मां लैब में वेठी करे इहो सोचंदी हुअसि त काश मां उर्दू लिटरेचर जी हींअर क्लास में वेठी हूंदसि त मां छा फील कंदसि। उहो वाइब नथी मैच थिए। ऐं उन खां पोइ मूं 4 साल माइक्रोबायोलॉजी छॾी करे मां डेवलपमेंट सेक्टर में अची वियसि ऐं मां 1.5 साल मां कमु करे रही आहियां डेवलपमेंट सेक्टर में। मूंखे तमामु घणो मज़ो पियो अचे। हालांकि मुंहिंजो फील्ड एंड रिसर्च जो कमु आहे, सॼो डेटा कलेक्शन एंड रिसर्च। मां रोज़ काड़े में घुमंदी आहियां हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह, बट अल्टीमेटली मुंहिंजे अंदरि में ख़ुशी आहे, सेटिस्फेक्शन आहे त यार सुठी अर्निंग थिए पई, का कम जो बोझ न आहे, 9 to 5 ऑफिस वारी ॻाल्हि न आहे। तबियत ख़राबु आहे, तव्हांखे छुटी खपे, तव्हां कॉल कयो त अॼु असां नथा अची सघूं। त मेंटली तव्हां कॉन्फिडेंट फील कयो था, मेंटली तव्हां सेटिस्फाई फील कयो था। ऐं जेकॾहिं तव्हां सेटिस्फाई हूंदो त तव्हांजे जेको चैलेंजिस आहिनि उन्हनि खे तव्हां घणे सुठे तरीक़े सां ओवरकम करे सघो। बिल्कुलु, हाँ, एक्ज़ैक्टली ईअं आहे। बिल्कुलु सही चई रही आहे लक्षा जेका आहे। साईं हिन ॾींहुं अचूं था त जेकी ॻाल्हि उन कई त हिकिड़ो ॿारु जेको पढ़णु नथो चाहे, असां हुनखे हुन हिकु त असां हिकिड़ी सीट ज़ाया था कयूं। हिकिड़ो को क़ाबिल ॿारु जेको डॉक्टर थियणु चाहे थो या इंजीनियर थियणु चाहे थो त हुनजी सीट वई। हिकिड़े अहिड़े ॿार जे करे जेको उहो थियण ई नथो चाहे, त हिकु त इहा ज़्यादती थींदी आहे जंहिंजे करे को एलिजिबल ॿारु चाहींदड़ ॿारु उन जॻह ताईं न पहुची सघंदो आहे। ठीकु आहे। नंबर ॿी ॻाल्हि त जॾहिं पढ़ी करे निकिरंदो आहे त उहो 4 साल जेको हुन पढ़ियो हूंदो आहे उहो ज़ाया वेंदा आहिनि, छाकाणि पोइ उहो को ॿी फील्ड में वञी वरी हुते वधीक पढ़ाई कंदो आहे। ईअं हिकिड़े ॿार जो मां नंढो वाक़ियो मां ऐड करणु चाहियां थी त माइंस में इंजीनियरिंग उन्हनि माइटनि उनखे कराई जॾहिं त उन्हनि खे फोबिया हुयो, जीअं हिन ॻाल्हि कई। सॼी पढ़ाई करण खां पोइ उन्हनि उहा फील्ड छॾे ॾिनी ऐं वरी उन्हनि MBA कयो ऐं कैरियर लेट शुरू थियो, इन जे करे फाइनेंशियल इश्यूज़ थिया। त इहा इन शइ ते थोरो ॻाल्हाइजे, छाकाणि तव्हां ॿई उस्ताद आहियो। अच्छा, मां साईं अच्छा इसमें थोरो हिकिड़ो वरी इस्लामिक टर्म यूज़ कंदुसि, मां उन में साईं उनजी तहक़ीक़ कंदो। असां वटि 2 कॉन्सेप्ट आहिनि जेका बिल्कुलु क्लियर कोन्हनि, माइटनि खे बि उस्ताद खे बि सम्झणो घुरिजे। हिकिड़ो आहे इंसाफ़, हिकिड़ो अदल। मां पहिरियों उनजो 2 एग्ज़ाम्पल ॾींदुसि, इस्लामी ऐं हिकिड़ो मुंहिंजो साइंटिफिक एग्ज़ाम्पल, पोइ उन खां पोइ मां ॻाल्हि खे तव्हांजो जवाबु ॾियां थो। हज़रत अली कमर वजह खां कंहिं पुछियो त इंसाफ़ ऐं अदल में फ़र्क़ु कहिड़ो आहे, त साईं मिसाल ॾिनो त 4 माण्हू आहिनि, 4 मानियूं आहिनि। इंसाफ़ इहो आहे त हर कंहिं हिकु हिकु मानी ॾेई छॾियो, बराबरि जो हक़ ॾेई छॾियो सभिनि खे। ऐं अदल इहो आहे त जेको बुखियो आहे उनखे 2 मानियूं ॾियो, जंहिंजो जेका बाक़ी 3 खे 2 मानियूं विराए ॾियो। अदल इहो आहे। अच्छा, हाणे मां चवां थो हिकिड़ो आम एग्ज़ाम्पल, हिकिड़ो असां हिकिड़ी भित आहे, भित खां पोयां हिकिड़ी मैच पई हले, ॿार ॾिसणु चाहिनि था। हिकिड़ो डिघो आहे, हिकिड़ो विचोलो आहे, हिकिड़ो नंढो आहे। असां इंसाफ़ कंदासीं, हिकिड़ो टेबल हिकु जेतिरी सभिनि खे ॾेई नंढी टेबल। अब ॾिसो जेको डिघो आहे उहो त अॻु ई डिघो आहे, थोरो उनखे थोरो बि मिलिया उहो अॻियां ॾिसे पियो आराम सां। विचोले खे बि पूरी तरह नज़र नथो अचे पियो, नंढे वीचारे खे नज़र ई कोन ईंदो। अदल जो कमु इहो आहे त जेको नंढे क़द जो आहे उनखे वॾी टेबल ॾियो त उहो बाक़ाइदे ॾिसे, ऐं जेको वॾे क़द जो आहे उनखे थोरी नंढी टेबल ॾियो, इहो अदल थींदो हिकु ज़रियो। असांजो वालिदेन खे जेको आहे त मां इंसाफ़ थो कयां, मां नियाणी खे बि उहो ई थो पढ़ायां साइंस, ॿार खे बि उहो थो पढ़ायां, मां त इंसाफ़ थो कयां। पोइ मां वञी चवंदो मां इंसाफ़ थो कयां, बाबा इंसाफ़ न आहे करिणो, अदल करिणो आहे। हुनखे छा ज़रूरत आहे, उहो छा थो थियणु चाहे, उहो छा थी थियणु चाहे, त जेसि ताईं इहो असांजो अदल इंसाफ़ वारो कॉन्सेप्ट न थींदो क्लियर, असां अॻियां वधी कोन सघंदासीं। बिल्कुलु। हाणे तव्हांजी ॻाल्हि अजीब ॻाल्हि इहा ई कई त हाणे वालिदेन मां चयो अॻे वालिदेन प्रेशर हाणे तमामु घटि आहे। हाणे पीयर प्रेशर जेको आहे सोसाइटी जो, दोस्त जो, इन्हनि जो घणो उनजो वधी वियो आहे। हाणे या जीअं तव्हां सां गॾु जेकी ॿार साईं इहे तव्हां सां गॾु जेकी ॿार हाणे मेडिकल में हलिया वञनि, हाणे तव्हांजे मथां हिकिड़ो प्रेशर अची वियो आहे त मां बि मेडिकल पढ़ां, लेकिन इहो प्रेशर जेको ॿार वठी रहिया आहिनि। असांजो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे पंहिंजी ज़िंदगीअ जो। कराची यूनिवर्सिटी में जंहिं वक़्तु मां PhD कयां पियो, एडमिशन वरिती हुई,
त उन वक़्तु कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हुया जिन खे सुपरवाइज़र टॉपिक चूज़ करे ॾिनो त तूं हिन ते रिसर्च कर, हिन ते तूं PhD कर। सही उहो उन ते राज़ी न हुयो, पर उनखे मिलियो। जॾहिं उनखे मिलियो त असां पंहिंजे जेको टाइम पीरियड हुयो 4 साल उन में कंप्लीट कयो। उन टॉपिक खे तक़रीबन 12 साल लॻाया। सही छाकाणि त उनजी दिलचस्पी ॿिए सब्जेक्ट ते हुई, ॿिए टॉपिक ते हुई, ऐं सुपरवाइज़र उनखे फोकस कयो त तूं हिन खे जेको आहे न तूं PhD जो टॉपिक बणा। त चवण जो मक़सदु आहे तव्हां जेका बि शइ कंहिं बि माण्हू जे मथां थोपींदो न सिंधी में आम अल्फाज़नि में, त उहो उन में जेके करे त वेंदो पर उहो हक़ अदा न करे सघंदो। सही ठीकु आहे, उहो आर्टिकल लिखी बि वेंदो, सभु कुझु करे बि वेंदो, डिग्री हासिलु करे बि वेंदो, पर उन जे अंदरि उहा सलाहियत न हूंदी, उन जे अंदरि उहो मज़ो न ईंदो, उन जे अंदरि उहे फिगर्स न हूंदा जेके हुजणु घुरिजनि। जंहिं शख़्स जी पंहिंजी हिकिड़ी दिलचस्पी आहे कंहिं टॉपिक जे तरफ़, कंहिं सब्जेक्ट तरफ़, उहो ख़ुशी ख़ुशी उन शइ खे जेका अपनाईंदो, कोशिशि कंदो। मां जीअं पहिरियों LLB में तव्हांखे ॿुधायो त एडमिशन वरिती, मां छॾे ॾिनी। उन खां पोइ मां इस्लामिक स्टडीज़ जे तरफ़ आयुसि। हिन में मां बहितरीनु अंदाज़ में मां पंहिंजे पाण खे जेको आहे न प्रेज़ेंट कयां थो, बहितरीनु अंदाज़ में मां हिकिड़ो स्पीकर आहियां, गुफ़्तगू कंदो आहियां, सभु कुझु मामलात हूंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ खे माना आज़ादी तौर ते कंहिंखे चओ था त मां हीउ थींदुसि, उनखे उहो करणु ॾींदो, त उहो तमामु बहितर अंदाज़ में उहा शइ जेका सर अंजाम ॾेई सघे थो पियो। ऐं पहिरीं ॻाल्हि असांजे मुआशिरे जे अंदरि यार इहा आहे त असां कराची खां जेकॾहिं ॿाहिरि वञूं था पिया, टूल प्लाज़ा खां ॿाहिरि वञूं था पिया, त असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि या असांजे इन मुआशिरे जे अंदरि जेके बि माण्हू रहनि था पिया, उन्हनि जे अंदरि माना इंफॉर्मेशन न आहे, वालिदेन जे अंदरि इंफॉर्मेशन न आहे त असां पंहिंजे औलाद खे कहिड़े तरफ़ वठी वञूं। सही हाँ सवाइ चंद फैमिलीज़ जे या जेके माण्हू शहरनि में रहनि था, पढ़िया लिखिया आहिनि, उन्हनि जा रिलेवेंट तालुकात ॿिया टिया पढ़ियल लिखियल माण्हुनि सां आहिनि। बाक़ी जेके असांजा ॿहिराड़ी में जेके माण्हू रहनि था पिया, उहे त पंहिंजे मुआशिरे जे अंदरि वॾेरो, सरदार, फ़ौजी, पुलिस वारो, SHO, ASI, इहे सभु माण्हू ॾिसनि था पिया, त उन्हनि जे ज़हननि जे अंदरि इहा शइ अचे थी पई। जेकॾहिं उते कॉन्फिडेंस आहे बि सही त उहो इन लेवल जो आहे। ठीकु आहे, त असांजे वालिदेन खे सभ खां पहिरियों इहा मालूमात हुजणु घुरिजे त असां पंहिंजे बचड़नि खे कहिड़ी फील्ड में आणियूं, या उहे सम्झी वञनि त असांजी औलाद में कहिड़ी सलाहियत आहे, उनखे उन तरफ़ रहनुमाई कयूं। ऐं जेकॾहिं इहा न आहे त स्टूडेंट्स जेके आहिनि, पाण ॿार जेके आहिनि, उहे पंहिंजो अंदरि जेके सलाहियतूं आहिनि, उहे सलाहियतूं जज करे पाण हिकिड़ी फील्ड चूज़ कनि, उन तरफ़ वञनि। इहे इन्हनि शयुनि जी काफ़ी कमी महसूसु थिए थी पई। वालिदेन बि सिर्फ़ु सिंधीअ में जेको चवंदो आहे न, हिक ॿिए खे ॾिसी करे चवंदा आहिनि त फलाणे जो पुटु हिन में दाख़िला वरिती आहे, तूं बि हिन में वठि। सही असांजे शहर में, मां शिकारपुर सां बिलोंग रखंदो पियो, असांजे शहर में हिकिड़ी फैमिलीअ में 3 जज थिया। हर को उनजी माना उन्हनि खे ॾिसी करे चए पियो त असांजा बि थियनि, असांजा बि थियनि, असांजा बि थियनि। त जॾहिं त उहा शइ उन माण्हुनि जी ज़हनियत जे अंदरि आहे ई न, उन ॿारनि जे अंदरि उहा एबिलिटी आहे ई न, तव्हां सिर्फ़ु उनजे मुक़ाबले में आणियो था पिया, त इहा शइ हिकिड़ी तमामु ग़लति आहे। ऐं सभ खां पहिरीं इहा शइ घुरिजे त वालिदेन खे अवेयरनेस हुजे। जेकॾहिं वालिदेन खे अवेयरनेस न आहे, उहे पढ़ियल लिखियल न आहिनि, त जेके नौजवान आहिनि उहे पाण ॾिसनि, उहे पाण ॾिसनि त उन्हनि जी कहिड़ी सलाहियत उन्हनि जे अंदरि आहे, कंहिं फील्ड जे अंदरि बहितरीनु तरीक़े सां जेको आहे न उहो पंहिंजो कोशिशि करे अॻिते वधी सघनि था पिया। इहे ॿई शयूं लाज़मी आहिनि। या त वालिदेन जे लाइ अवेयरनेस हुजणु लाज़मी आहे, जेकॾहिं सम्झनि था त असांजा वालिदेन, मुंहिंजो वालिद वालिदा ॾाढो ॾाढी पढ़ियल ई न हुया, सही हाँ मां PhD करे वेठो आहियां, मुंहिंजा भाइर बि पढ़िया वेठा आहिनि। त उहो माना असांखे वालिदेन पुछो ई न त छा कंदो छा न कंदो, उहे चवंदा पंहिंजी मर्ज़ी अथव पढ़ो, पंहिंजी मर्ज़ी अथव न पढ़ो। असां 6 भाइर आहियूं, मां सारा 6 वेल सेटल आहियूं, सभिनी खे एजुकेशन आहे, असां पंहिंजी मर्ज़ीअ सां पढ़ियो। वालिदेन कॾहिं बि न पुछियो त रिज़ल्ट छा आंदो थी, छा पढ़ी आयो आहियां, छा छा सिखियो थी, कुझु उन्हनि सां सरोकारी न हुयो। त नौजवाननि जी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी फैमिली आहिनि, हा, त उहे पाण बि इन शयुनि खे जेकॾहिं ॾिसनि त असां कंहिं शइ जे लाइ फिट थी सघूं था पिया, असां कहिड़ी शइ खे बहितर अंदाज़ में करे सघूं। बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। जेको मां लक्षा खां साॻी ॻाल्हि जेको आहे साईं जन कई, त वाक़ई में हिकिड़ा त अबोझ माउ पीउ आहिनि जिन खे ख़बर ई न आहे त उहो पंहिंजे ॿारनि खे छा ॿुधाईंदा त तव्हां छा थियो। वधि खां वधि उहो सोचे वठंदा त CSS करे वठनि, पर पाण पोइ CSS कंदासीं, अॻु में पाण ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु ई आहियूं।
साथियों वेलकम बैक। ऐं सवाल मूं पुछियो हुयो लक्षा खां। लक्षा इहा ई जेका ॻाल्हि पंहिंजी हले पई त पेरेंट्स खे ख़बर न आहे, उहे अबोज आहिनि, ॻोठाणा आहिनि, उन्हनि खे एतिरो शऊर ई न आहे त उहो ॿार खे छा ॿुधाइनि त तव्हां छा पढ़ो। हाणे उहो डिपेंड सॼो ॿार ते थिए थो जे कॉलेज में पढ़े थो। कॉलेजिस में केतिरी ज़रूरत आहे कैरियर काउंसलर जी बि हिकिड़ी सीट हुअणु घुरिजे जेके हुते हुजनि, जेकी ॿार जी नफ़्सियात या ॿार जे हुनजी मेंटल हेल्थ खे ॾिसी करे हुनखे ॿुधाए सघनि त उन्हनि खे माना कहिड़े पासे वञणु घुरिजे। इहा शइ ज़रूरी आहे, इहा उस्ताद जी ट्रेनिंग कराइणु घुरिजे या हिकिड़ो अलॻि सां कैरियर काउंसलर हुअणु घुरिजे? न, तव्हां ॾिसो न, हर कंहिं माण्हू खे हिकिड़ो रोल मिलियो आहे ऐं तव्हां जेकॾहिं टीचर खां इहो एक्सपेक्ट करियो था त उहो असाइनमेंट्स बि चेक कनि ऐं उहो पढ़ाइनि बि, उन सां गॾोगॾु काफ़ी सारा स्टूडेंट्स हूंदा आहिनि जंहिंजा क्वेश्चन हूंदा आहिनि, हुनजे हिसाब सां बि टीचर्स गाइड था कनि, त उहो हर हवाले सां त गाइड न करे सघंदा, उन्हनि जी पंहिंजी बि रिसर्च वग़ैरह हूंदी आहे। त कैरियर काउंसलर जी ज़रूरत आहे, बिल्कुलु आहे। हाणे ॻाल्हि इहो आहे न त हिकिड़ी त ॻोठाणे जी फैमिली आहे ऐं पेरेंट्स खे नाहे ख़बर त असांजो जेको ॿारु आहे उन खे असां छा पढ़ायूं, त ॿार ते डिपेंड आहे कम्पलीटली त उहो पंहिंजे लाइ सही फ़ैसिलो थो करे या ग़लति फ़ैसिलो थो करे, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहो थी अचे त पेरेंट्स आहिनि उन्ही खे ख़बर न आहे त साइंस में छा आहे, आर्ट्स में छा आहे, उहो वरी माशरे खे ॾिसी करे चवनि था पंहिंजे ॿार खे त फलाणे जी छोकिरी इहा कई आहे त तूं बि इहो कर, ठीकु आहे। उहो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। हालांकि मुंहिंजे जेका ज़ाती पर्सनल चॉइस हुई न, उहो मूंखे मां फस्ट ईयर में रियलाइज़ कयो त मूंखे अॻियां वञी करे हिन फील्ड में वञिणो आहे, छाकाणि त मुंहिंजो इंट्रस्ट आहे। ऐं काफ़ी सारा मुंहिंजा दोस्त साथी अहिड़ा बि हुया जंहिंखे मेडिकल जी टेस्ट ॾियण खां पोइ बि न ख़बर पयसि त मूंखे छा करिणो आहे, मुंहिंजो इंट्रस्ट कहिड़ो आहे, ठीकु आहे। ॿ अलॻि सिचुएशन आहिनि, एक्ज़ैक्टली। त उन सिचुएशन में कैरियर काउंसलर जी ज़रूरत हूंदी आहे, छाकाणि त कैरियर काउंसलर जेके हूंदा आहिनि उन्हनि जो पर्टिकुलरली हिकिड़ो ट्रेनिंग कयल हूंदी आहे, उन्हनि जा थेरेपीज़ थियल हूंदा आहिनि, त उहो ॿार खे उहो असिस्ट कंदा आहिनि त तव्हां में कहिड़ी क्वालिटीज़ आहिनि, तव्हां में स्किल्स कहिड़ा आहिनि, तव्हांजा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि, ऐं उन खां असिस्टेंस जे बाद उन खां गुफ़्तगू मज़ीद इहा कई वेंदी आहे त कहिड़ो कमु करण में तव्हांखे वधीक मज़ो थो अचे या तव्हांखे अगरि इहे कमु करायूं त तव्हां करी वेंदा या न करी वेंदा, त पोइ डिफरेंट चॉइसिस बि ॾींदा वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि खे का हिकु चॉइस पिक करणी हूंदी आहे ऐं अॻियां जेको प्रोफेशनल लाइफ आहे उहो शुरू करणी पवंदी आहे। त ऑफकोर्स कैरियर काउंसलर जी ज़रूरत आहे उन खे जंहिंखे पंहिंजो विजन जे ख़बर न आहे। घणे क़दुरु अक्सर इंटर ताईं बि ॿार कंफ्यूज़ हूंदा आहिनि। साईं, तव्हांजी शख़्सियत जो हिकिड़ो ॿियो पहलू जेको असांखे ख़बर पई आहे त तव्हां लिखंदा बि आहियो ऐं शाइरी बि कंदा आहियो, त इहो माना बिज़नेस मैनेजमेंट जेको माण्हू पढ़े थो या बिज़नेस जो दिमाग़ आहे उन दिमाग़ हिन पासे बि हलियो वेंदो? बिल्कुलु सही आहे ॻाल्हि जेकी त असां नंढे हूंदे मां थियणु चाहियां पियो सिविल इंजीनियर। अच्छा। दाख़िला कोन मिली त कंप्यूटर साइंस शुरू थियो त मुंहिंजी तालीम कंप्यूटर साइंस में थी वई ऐं मूंखे शौक़ु बि हो, मां प्रोग्रामिंग सुठी कंदो हुउसि, पर असल में अलाह ताला हर कंहिंखे का ॾात ॾिनी आहे, उहा ॾात उहा माण्हू पोइ थो रियलाइज़ करे। त मां जॾहिं फाइनलाइज़ मां कयो त मां आर्टिकल सुठा लिखां थो, मुंहिंजा घणा 100 खां मथे रिव्यू पेपर रिसर्च पेपर आहिनि जेका पेयर रिव्यूड आहिनि ऐं साइटेशन बि मुंहिंजी हज़ारनि में आहिनि, त माण्हू मुंहिंजे पेपर पढ़नि था, उनखे साइट था कनि, त पोइ मां रियलाइज़ कयो त न मुंहिंजो थोरो लिखण जी तरफ़ अचणु घुरिजे ऐं मुंहिंजो तालुक़ु बि हिकिड़ो मज़हबी ख़ानदान सां आहे। असांजे बुज़ुर्गनि किताब लिखिया, उन खां पोइ मां 2 किताब, हिकिड़ा मुंहिंजो टेक्निकल किताब IT ते लिखियलु आहे, हिकिड़ो मुंहिंजो हायर एजुकेशन ते लिखियलु आहे किताब जेका मुंहिंजा पब्लिश थी चुका आहे। हीअ 2 किताब मां ट्रांसलेट कया। हीअ आहे इब्तिदाई सुलूक नक्शबंदी तरीक़े जो, हीअ ओरिजिनल फ़ारसी में किताब लिखियलु हो, उर्दू ऐं सिंधी में ट्रांसलेट कयो असांजे बुज़ुर्गनि, मां हिन खे फस्ट टाइम अंग्रेज़ी में ट्रांसलेट। अंग्रेज़ी अहिड़ी ज़ुबान आहे जेकी दुनिया में पढ़ी थी वञे। ॿियो किताब हीअ मुंहिंजे परनानी लिखियो सिंधी में, उनखे मां जेको आहे सो उर्दू में ट्रांसलेट कयो। सिंधी लैंग्वेज बि नो डाउट घणी आहे पर उर्दू उन खां वधीक पढ़ी थी वञे। हिन जो जेको वर्जन जेको अंग्रेज़ी जो इनशाला कोशिशि कबी। 2 किताब मां लिखी रहियो आहियां, हिकिड़ो मुंहिंजी जेकी फील्ड आहे कंप्यूटर ते उन ते मुंहिंजो किताबु हली रहियो आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजो इस्लामी किताबु जेको मुंहिंजो पहिरियों ऑथर बुक हूंदो मून साइटिंग ते, त जेको चंड जी रोयत। छो साइंटिफिकली मां साइंटिस्ट आहियां त साइंटिफिकली चंड त हर वक़्तु मौजूदु आहे, बिल्कुलु माना 24 कलाक 7 ॾींहं कोन किथे न किथे चंड ॾिसंदो हूंदो हिन वक़्तु। सही, बिल्कुलु। लेकिन असां वटि क़ुरान में हदीस में रोयत जो छा कॉन्सेप्ट आहे, त मां उनखे पहिरियों साइंटिफिक खयो आहे, क़ुरान कवर कयो अथमि, हदीस में बि तक़रीबन मां कवर करे चुको आहियां, 1-2 हदीस रहियल आहिनि, उन्हनि खे मां लोकेट कयां पियो त सुठे नमूने सां मूंखे रेफरेंस मिली वञे, त इनशाला उहो किताबु मुंहिंजो जेको एज़ अ साइंटिस्ट मां लिखंदुसि त रोयत जो छा मक़सदु आहे ऐं छा मतिलबु आहे इस्लाम में।
त इन नंढा किताब बि कमु हले पियो गॾो गॾु यानी ॾाढी ॻाल्हि पंहिंजी मसरूफ़ियतूं आहिनि जेको यूनिवर्सिटी में जा कम आहिनि एडमिनिस्ट्रेटिव उनखे अलावा ॾाढी ॻाल्हि असांखे रोज़गार जो पहिरियों कमु करूं था रोज़गार घर वारनि खे पर तव्हांजे अंदरि हिकिड़ो ऑथर हुयो जेको जी जी नेठ ऑथर हुन बि आहे मां discover, हा पोइट बि आहियां त उहो शाइरी वग़ैरह बि कंदो रहंदो आहियां जी त इहे अहिड़े तरीक़े सां जी हा, साईं खां वरी साॻियो शबे बारात जे टॉपिक ते ॿीहर अचूं था ऐं हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सुवालु आहे त अॼु जो जेको नौजवान आहे ॾिसो उहो कंफ्यूज़ आहे हिकु त पढ़ण जे हवाले सां कैरियर चूज़ करण जे हवाले सां ॿियो दीन जे हवाले सां बि ॾाढो कंफ्यूज़ आहे छाकाणि अलॻि अलॻि मीडियम्स आहिनि को चवे थो हीअं करिणो आहे वरी ॿियो माण्हू हुनखे फौरन रद्द थो करे छॾे त ईअं नाहे करिणो त उहो कीअं सेट करे पंहिंजो जेको उहो हिकिड़ो सुठो मुस्लमान थी हिकिड़ो सुठे समाज में पंहिंजो किरदारु कीअं निभाए सभ खां पहिरियों ॻाल्हि असांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे जेके बि रिलीजन आहिनि न उन्हनि जा हिकु मेन स्क्रिप्चर्स हूंदा आहिनि उहो असांजो मुस्लमाननि जो क़ुर ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे बिगाड़ तॾहिं थो पैदा थिए जॾहिं असां क़ुर ऐं हदीस खे छॾे करे थर्ड लेवल जे रेफरेंस खे वठी फॉलो कयूं था पिया ऐं क़ुर मजीद पाण अल्लाह तबारक व तआला चयो वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर यानी क़ुर खे असां बिल्कुलु आसान बणायो आहे कोई आहे इन मां नसीहत हासिलु करे जेकॾहिं असां क़ुर खे वठंदासीं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खे वठंदासीं उहे तालीमात जेके क्लियर वाज़े आहिनि सही आहिनि उन्हनि खे वठंदासीं त मुस्लमान कॾहिं बि ग़लति ट्रैक ते न वेंदो गुमराह न थींदो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको क़ुर मजीद नाज़िल थियो इन में क़ुर मजीद में अल्लाह तबारक व तआला सूरे निसा में इरशाद फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल व उलुल अम्र मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूल हिन में अल्लाह तबारक व तआला तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾिनो आहे अल्लाह ताला चए थो ए ईमान वारो अल्लाह जी इताअत कयो रसूल जी इताअत कयो ऐं उलुल अमिर जी इताअत कयो उलुल अमिर जी तशरीयात इहे आहिनि त बस माण्हू था चवनि इन उलुल अमिर मां मुराद आहे फ़ुक़हा ऐं अहादीस खे जेकॾहिं पढ़ंदासीं त इन उलुल अमिर जी माना आहे हुक्मरान ऐं जेकॾहिं तव्हांजो इख़्तिलाफ़ थी थो आहे असां 3-4 ॼणा वेठा आहियूं तव्हां था नंढड़ी थी त मुंहिंजो हीउ कॉन्सेप्ट सही आहे तव्हां था चए हे सही आहे तव्हां साईं थो चए हे सही मां हाणे असां हर शख़्स पंहिंजे खे मञण लाइ माना तयारु आहे ॿिए खे मञण लाइ तयारु ई न आहे त हिते छा करणु घुरिजे ऐं क़ुर जे रूह सां अल्लाह तबारक व तआला चए थो फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन अगरि तनाज़ा उर्दू वर्ड में इस्तेमालु थींदो आहे तनाज़ो मतिलबु इख़्तिलाफ़ थी पियो आहे झगड़ो थी पियो आहे ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि खे तव्हां नथा सम्झो त अल्लाह तबारक व तआला चए थो फ़रुद्दू इलल्लाहि व रसूल उनखां पोइ तव्हां उहा मसइलो अल्लाह ऐं उनजे रसूल जी तरफ़ वठी वञो यानी जेको अल्लाह वटां मिले क़ुर मां मिले जेको रसूल जी तालीमात मां मिले उहो ई इनफ़ आहे उहो ई काफ़ी आहे पर हिते असां वटि क़ुर हदीस खे छॾे करे हेठि जेके असांजा फ़ुक़हा आहिनि जेके उलमा आहिनि जेके मुफ़्तियान किराम आहिनि जेके असांजे इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि जी ॻाल्हियुनि खे फोकस कंदा आहियूं ऐं क़ुर ऐं रसूल जी फ़रमान खे छॾे करे तॾहिं इख़्तिलाफ़ पैदा थी थो वञे ऐं जेको नौजवान मौजूदा दौर जो जेको नौजवान आहे उन जे लाइ गाइडलाइन इहा आहे त क़ुर खे पढ़े माण्हू चवंदा त क़ुर में त निमाज़ जो ज़िक्र न आहे अल्लाह ताला चए थो न मां आताकुम रसूल फ़ख़ुदू यानी जेको रसूल तव्हांखे ॾे उनखे वठो माना क़ुर सां गॾोगॾु नबी जी ज़िंदगी लाज़िम आहे सिलेबस बुक हूंदो आहे उन सिलेबस बुक सां गॾोगॾु टीचर जो हुजणु लाज़िमी हूंदो आहे को बि कॾहिं बि ईअं न थियो आहे त सिलेबस बुक हुजे उनजो टीचर न हुजे सही टीचर हुजे उनखे सिलेबस बुक न हुजे ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि जेके बि अंबिया ऐं रसूल नाज़िल थी चुका आहिनि आया आहिनि उन्हनि खे स्क्रिप्टर बि आहे ऐं पाण पैगम्बर बि आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौजूदा उम्मत जे लाइ क़ुर मजीद इहो असांखे रस्तो ॾिनो आहे त जॾहिं कंहिं शइ में इख़्तिलाफ़ थी थो पए त उन इख़्तिलाफ़ जो हल असांखे क़ुर में तलाश करिणो आहे उनखां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में तलाश करिणो आहे उनखां पोइ टीं शइ आहे ई न इन क़ुर जी आयत जे रूह जे एतबार सां ऐं अल्लाह तबारक व तआला पाण बि फरमायो आहे मां लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना को बि तव्हां असांजे लाइ रोल मॉडल नथो थी सघे सही को बि न सवाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात जी ॿियो माण्हू इंसान मुफ़्ती हुजे आलिम हुजे फ़क़ी हुजे मुजतहिद हुजे ग़लती करे सघे थो उनखे को माना गाइडलाइन न ॾींदो पर नबीअ जे मथां वही नाज़िल थींदी हुई उनखां का बि ग़लती न थी सघे उन जी रहनुमाई में इंसानु रहंदो त सिधे राह ते रहंदो इहो ई मौजूदा दौर जे नौजवाननि जे लाइ मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त क़ुर खे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खे जेकॾहिं सम्झण जी कोशिशि कंदा त मां सम्झां थो को रस्तो न मिलंदो जो माण्हू गुमराह थींदा सिधी राह ते हलिया वेंदा। अच्छा तमामु सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु तव्हां सही चयो त सही जितां रहनुमाई असांखे वठिणी आहे उतां ई वठिजे हरू भरू जा मीडियम माना इहे शइ हर शइ ते अप्लाई थी जेकॾहिं पाण दीन खे वठूं त हुन ते बि थिए थी ऐं तमामु सुठो हा दुनिया जे हवाले सां बि इहो ई थिए थी तव्हां ॾाढो ज़बरदस्त सां ई ॻाल्हायो
तव्हां बि ॾाढो सुठो जेको आहे सो जेका बि ॿारनि सां रिलेटेड प्रॉब्लम्स आहिनि ऐं जेको पढ़ाई में उहो फील कनि था, असांखे शौक़ु हुयो तव्हांजी नातिया शाइरी बि थोरी घणी पढ़ूं हा, पर जेको आहे सो वक़्तु बाज़ोका ईअं भॼंदो आहे जो असां हुनखे पकिड़े न आहियूं सघंदा, इहा बि हिकिड़ी शइ आहे। ऐं ॿियो लक्ष्य, तव्हां अॼु नौजवाननि खे को नंढो मैसेज जल्दी सां ॾियो, छाकाणि पाण हाणे वञण वारा आहियूं। अॼोको नौजवान जेको आहे न उहो लग्ज़री जी तरफ़ तमामु घणो जल्दी वञणु थो चाहे न, पर उन खे करणु में खपे त थोरो स्ट्रगल ॾिसणु खपे। स्ट्रगल तव्हांखे मज़ीद चैलेंजिस खां ओवरकम कीअं करिणो आहे उहो सेखारे थी, त फ़ौरन सां लग्ज़री जी तरफ़ न वञो, थोरो स्ट्रगल कयो, पंहिंजे पाण खे उन सिचुएशन लाइ बहितर बणायो ऐं ऑफकोर्स पोइ तव्हां लग्ज़री जेको आहे उहो एडमायर कयो बि तव्हांखे मिलंदियूं। तमामु घणी महिरबानी तव्हांजी, तमामु सुठी ॻाल्हि ॿोल थी। साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, साईं जन तव्हांजी तमामु घणी वॾी महिरबानी, ऐं तव्हांजी बि वॾी वॾी महिरबानी जो तव्हां 2 कलाक असांखे बर्दाश्त कयो आहे, सॼी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं सदाईं ॿुधंदा आहियो, छाकाणि असां हिक ॿिए जे लाइ त ईंदा आहियूं। सुभाणे वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, के न के सुठा महिमान हूंदा, के सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं, के सुठियुनि ॻाल्हियुनि जा चर्चा हूंदा। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजी दुआनि में मूंखे बि यादि रखिजो। मोकिलाणी पंहिंजी कोन्हे, सदाईं गॾु।